गाढ़ो झंडो मस्तीअ में बल झूले पंहिंजी मस्तीअ में गाढ़ो झंडो गाढ़ो झंडो मस्तीअ में बल झूले पंहिंजी मस्तीअ में गाढ़ो झंडो मस्तीअ में बल झूले पंहिंजी मस्तीअ में। मिनरल एंड माइंस एक्ट सिंध जे सामूंडी पट्टी दरिया ऐं ज़मीन ते थींदड़ कारपोरेट कब्ज़े ख़िलाफ़ अवामी वर्कर्स पार्टी तरफ़ां अमन मानी ऐं ज़मीन जे उनवान हेठि हैदराबाद में कोठायल अवामी इकट्ठ खे ख़िताब दौरान अवामी वर्कर्स पार्टी जे मरकज़ी अॻुवाण कामरेड बख़्शल थल्लो, सिंध नेशनल पार्टी जे अॻुवाण ताज मरी, अवामी जमहूरी पार्टी जे सदर लाल शाह, डेमोक्रेटिक फ्रंट जी आलिया बख़्शल ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हुक्मराननि जी ग़लति पॉलिसी सबबि सिंध जो अवाम बुख बदारी जे वर चढ़ी वियो आहे। हुननि चयो त एस्टेब्लिशमेंट जे चवण ते सिंध जे वसीलनि दरिया, ज़मीन, जबलनि ऐं ॿेलनि ते कब्ज़ो कयो पियो वञे। दरियाहनि ते नवां डैम ऐं केनाल ठाहे सिंध जे पाणी ते धाड़ो हणी कारपोरेट फार्मिंग लाइ माहौल जोड़ियो पियो वञे। कारपोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जूं ज़मीनूं नीलाम करे असल धरती धड़नि खे पंहिंजे ई वसीलनि ऐं ज़मीन तां बेदख़ल कयो थो वञे। जी प्यार लया रे पचार ला ओ प्यार लया रे पचार ला पल न परे थी पल न परे थी हो तहिए करी कामर करीमते मोब करी का मोब करी का आओ वचील सारला। साथी फ़कीर इमदाद मल्लाह उनखे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ॾांहुं अचनि। फ़कीर इमदाद मल्लाह जे लाइ ताड़ियूं घुरजनि। रहमान रहीम बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां अॼु शुरू कयां थो अल्लाह जे नाले सां ॻाल्हि शुरू। माता जो दरिया जी मामलात आहे, रुगो दरिया न आहे, ॿई पासूं हिकु समूंड खे किनारो न आहे, पर असांजे हिन दरिया जी अॻियां दोस्त ॿुधायो कि 1945 खां वठी हर तारीख़ खां तहादी वाक़िफ़ आहियो, पर हीअ नज़र, हीअ दिमाग़, हीअ ॼंगूं, हीअ जान मां न सिंधी क़ौम ते मां हाणे बि क़ुर्बान कंदुसि। जंहिं ॾींहुं असांजे जॾहिं खां पाकिस्तान ठहियो ऐं तव्हांखे ख़बर आहे त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना खे अरिड़हनि महीननि में ख़बर न पई, न पठाणनि खयसि या कंहिं खयसि, माना असांजे मोहम्मद अली जिन्ना पाकिस्तान जी बेहुरमती कंहिं कई। मां सम्झां थो कुल मुंहिंजूं अॼु एजेंसियूं बि वेठियूं आहिनि, कुझु ठीकु ठाक मुंहिंजा साफ़ी बिरादरी बि वेठी आहे। मां ॿारहं न आहियां, मां अलीअ जे हैदराबादी धरतीअ ते पैदा थियल आहियां। अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। माफ़ कजो, मां मालिकनि खां बि दुआ वठी आयुसि, जीअं सलमान दुआ वठी ईंदो आहे। अॼु हर न्याणियूं, अॼु ही जेको बि समाज अॼु गॾु थियो आहे, अॼु खां वठी गॾु कोन थियो आहे। मां जीअं सैयद जो बि नालो खणंदुमि, ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो बि नालो खणंदुमि। मां इन ॿिन्हिनि खे फॉलो कयो त वरी बि असां कुझु जूं उहे पिया जेके असां अॼु ग़रीब आहियूं, जेके अॼु असां उहो आवाज़ तयारु कयो आहे। मां ॿिए पासे खां इहो चवां, मां 25 साल अमन जो बि पैगाम उॾायो, मां दरिया जी बि ॻाल्हि कंदो रहियसि। मां जस थो ॾियां बचकन थलो, अदी आलिया या हुनजी टीम वर्कर
मां अॼु बि घणो टाइम न वठंदुमि। दीप जिसका महल्लात ही में जले, चंद लोगों की खुशियों को लेकर चले, वो जो साए में हर मसलहत के पले, वो जो साए में हर मसलहत के पले, ऐसे दस्तूर को सुबह बेनूर को मैं नहीं मानता, मैं नहीं जानता। ऐसे दस्तूर को सुबह बेनूर को मैं नहीं जानता, मैं नहीं मानता। मैं भी खाइफ नहीं तख्ताएदार से, मैं भी खाइफ नहीं तख्ताएदार से, मैं भी मंसूर हूँ कह दो अगियार से। क्यों डराते हो जिंदा की दीवार से, क्यों डराते हो जिंदा की दीवार से। जुल्म की बात को जहल की रात को, जुल्म की बात को जहल की रात को मैं नहीं मानता, मैं नहीं जानता। टे चार हिते ॾिसण में अचूं पिया, ही समूरो नौजवान नस्ल जेको आहे उहो पाण खां पोइ आयो आहे। इहो जेको नौजवान नस्ल आहे, इन्हनि नौजवान नस्ल में असांखे आसूं ऐं उमेदूं आहिनि त इहो नौजवान नस्ल जेको आहे हिन धरती, हिन देश ऐं हिन माथिरी खे ॾिसंदो पढ़ंदो। असीं यूनिवर्सिटियुनि जा ग्रेजुएट आहियूं। इंजीनियरिंग मुंहिंजो सब्जेक्ट रहियो आहे। हाइड्रोलॉजी हाइड्रोमेट्रोलॉजी ते मूं पंहिंजी रिसर्च बि कई आहे। असां दरियाउनि खे बि ॾिठो आहे, असां पहाड़नि खे बि ॾिठो आहे, असां साइंस खे बि ॾिठो आहे, असां कार्ल मार्क्स खे बि ॾिठो आहे, असां कामिल लेनिन खे बि ॾिठो आहे। ऐं उहे समूरा फ़लसफ़ी, उहे समूरा जेके बि ॾाहा इंसान थी गुज़रिया आहिनि, उन वक़्तु उन दौर मां लॻी हिन दौर में पहुता आहिनि। ॾाढी ॾुखी सूरत हाल आहे हिन दौर जी। हिन दौर जे नौजवान खे, हिन दौर जे नए ईंदड़ नस्ल खे अहिड़ा गंभीर मसाइला दरपेश आया आहिनि जेके हू पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहिया आहिनि। असांजे साम्हूं असांजा दरिया खसिजनि पिया, असांजे साम्हूं असांजी ज़मीनूं वञनि पियूं, असांजे साम्हूं असांजा पहाड़ कटिजनि पिया, असांजे साम्हूं असांजो डेल्टा तबाह थिए थो, असांजे साम्हूं असांजी सॼी जेका इकोलॉजी आहे उहा सॼी जेका आहे शदीद ख़तरे में लाइक़ु आहे। असां सभु गवाह आहियूं 1960 वारे दौर जा, 70 वारे दौर जा, 80 वारे दौर जा। उहो समूरो माहौल, उहा समूरी इकोलॉजी, उहो समूरो सिस्टम हेठि मथे थी वियो आहे। शदीद जदोजहद जी ज़रूरत आहे। नौजवान नस्ल ई हिन धरती खे बचाए सघे थो, उनजी सरवाणी करे सघे थो, उनखे सम्झी सघे थो, उनखे सम्झण जी बि ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हां हिन दौर खे न सम्झी सघंदो, उनजी डीप स्टडी न करे सघंदो, त तव्हां मसइलनि खे सम्झी कोन सघंदो। अदा ही सिकंदर आज़म जो दौर कोन्हे, अदा ही कोटलिया चाणक्य जो दौर कोन्हे, अदा ही महाभारत जो दौर कोन्हे, ही अर्थशास्त्र जो दौर कोन्हे, ही बर्टन रसल जो दौर कोन्हे, ही सोक्रात जो दौर कोन्हे, ही न रूसो ऐं न ॿिए कंहिं जी लड़ाई आहे। फितरत जी जंग ज़रूरु आहे, पर ही जंग जेका आहे उनजो महाज़ अञा कुझु को ॿियो आहे। उन महाज़ खे सम्झण जी ज़रूरत आहे, उन महाज़ खे ॻोल्हण जी ज़रूरत आहे। असां जेकॾहिं पंहिंजी सम्झ वठंदासीं, असां ॾिसंदासीं। डॉक्टर मुबारक अली चवंदो हो, तारीख़ जो है ना, जो एक माज़ी होता है, वो तारीख अपने आप को उसका वर्जाव नहीं होता। हाँ, तारीख में अड़ा वाक़ा ज़रूर थियनि था जिन में मुमासिलत हूंदी आहे, पर तारीख़ पंहिंजो तारीख़ दौर छॾे पोइ ते हटी थींदी आहे। असां तारीख़ में जेकॾहिं वेंदासीं, उन उंधाए दौर में, चाहे उहे रोशनी जा दौर हुजनि, असांखे अदा कुझु बात कोन्हे। जदीद दुनिया आहे, नई दुनिया आहे, नई दुनिया जा नवां ऐं जदीद चैलेंजिस आहिनि, उन्हनि खे सम्झण जी ज़रूरत आहे, उन ट्रेंड खे ॻोल्हण जी ज़रूरत आहे, उन्हनि शयुनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे। उहा समूरा फैक्ट्स ऐं फिगर्स जेके आहिनि, उहे असांखे हथु करणा आहिनि, ॻोल्हणा आहिनि ऐं उन ते जदोजहद करणी आहे।
जेसी तव्हां जदोजहद जा पैरामीटर्स तय न कंदो, सूरत हाल खे मॉनिटर न कंदो, सर्वे न कंदो, न ॾिसंदो त तव्हांखे का शइ सम्झ में कोन हूंदी। इन्हनि सभिनी शयुनि खे सम्झण जे लाइ इल्म जी ज़रूरत आहे, पढ़ण जी ज़रूरत आहे, जागण की ज़रूरत है, जदोजहद करण की ज़रूरत है। जेकॾहिं ही नौजवान नस्ल इहा जदोजहद कंदो त सम्झा थो कि इहो ॻाढ़ो झंडो पूरी दुनिया ते हुक्मरानी कंदो ऐं उहो सोशलिज़म जेको आहे उहो सॼी दुनिया ते हुक्मरानी कंदो। छो सरमाएदारी हिन पोज़ीशन में उन मरहले ते पहुची चुकी है जंहिं सॼी दुनिया खे बुख ॾिनी आहे, बदहाली ॾिनी आहे, माहौलियाती तबाहियूं ॾिनियूं आहिनि, समुंड असांजा गरम थी विया, धरतियूं गरम थी वियूं, सॼो निज़ाम दरम भरम थी वियो। इहो सरमाएदारी जो असांखे ॾिनल हिकु तोहफ़ो आहे। उनखे उन्हनि ज़ंजीरनि खे तोड़ण जे लाइ असांजो ॻाढ़ो झंडो न फ़क़्ति सिंध जी तर्जुमानी कंदो, हिन मुल्क जी कंदो, पर पूरी दुनिया जी आलम इंसानियत जी रहनुमाई जे लाइ ॻाढ़ो झंडो तव्हांखे कमु ईंदो। जेकॾहिं तव्हांजे हथनि में इहो ॻाढ़ो झंडो हूंदो त मूंखे यकीन आहे त आज़ादी जो सिज हिननि धरतियुनि ते ज़रूरु उभरंदो। चङो साफ़ सलाम। सराइकी लोक सांझ के साथी हैं हमारे साथ मौजूद स्टेज पे, मलिक अकबर, उनसे गुजारिश करूंगी कि वो आएँ और बात रखें। कि कारपोरेट फार्मिंग या पानी का मसला ये तुहारा मसला है पिया, लेकिन सब तो बड़ा मसला असाडा है सराइकी बोलने वाले का, सराइकी खिते विच रहने वाले का। सराइकी खिते विच अज सारे उत्ते एक अदाकारा मुसलत थी गई है, उनका नाम मरियम नवाज है। दरअसल वो फिल्में में वजन चाहती, लेकिन वो गुप्यू ने सियासत में दाखिल कर दिते और उनको एक है नहीं पता कि ये मुल्क का जोग्राफिया क्या है। वो बहावलपुर चुलिस्तान में रोही में जाते एक कहती है कि पानी मेरा है, जमीन ही मेरी है। और नामुराद ते को एक है नहीं पता कि ये जरा जोग्राफिया है, ये सराइकी जोग्राफिया है। सराइकी जोग्राफिया अगर ते को कह नहीं पता तो वह सियासत में क्यों हुई। सराइकी सिर्फ सराइकी रोही कहनी, चुलिस्तान कहनी, ये थालवी है, दामानी है, इवें सिंध का अपना जोग्राफिया है। सिंध के जोग्राफिया के अंदर वो कैंप रहने वाले जेरे जिन्हें को 60 साल थी गए, 70 साल थी गए, वो आखिर के समंदर सहना है तो क्या सिंधी उनको समंदर रह रहे सिन कतन कहना दे सिन ही संगो जैसी तहजीब कहनी। सिंध की तहजीब अगर शुरू थी है मोहनजोदड़ो कनो तो सराइकी की तहजीब थी है हड़प्पा कनो। तो असा तहजीब रखने वाले, तारीख रखने वाले, नफ्सियात रखने वाले, अंज आदा रखने वाले असा सन ऑफ सैले से सिंधे दे सिंध का पानी असें पीनू, सिंधी पीने। पहले सिंध का पानी असा को गुजरते हमदे, बाद में ही निकले हमदे। तो दोस्तों गाल है कि मैं रसूल पाक बलीजो साहब ने एक गाल की थी, हुंदा एक मैसेज आ कि वक्त हमसे वक्त की जरूरत हो से कि तुसा सराइकी ते सिंधी सांझ बड़े सो। अगर सराइकी सिंधी सांझ ना बड़े सो तो कले कले थी ते तुसा लुटीज वेसो। ये धरती ठीक है, तुसा वडे वडे हमले आवार मुकाबला किते। आज बलोचिस्तान के हालात देखो, पख्तूनख्वा के हालात देखो, उता कितनी जुल्म थी ना पे, लेकिन असारी तरफों कोई भरपूर मुजाहमत कहनी थी कि बलोचिस्तान में क्या है और पख्तूनख्वा में किवें। आज गदा दी पट्टी थे फलस्तीन ते हमला थी ना पे, लखा हजारा शहीद थी गए, लेकिन सारी अरब कौम सुती पी है जेड़े अपने आप को मुस्लिम कहते हैं। तो दोस्तों इतना हालात जड़े कल को सारे उत्ते बड़े मुश्किल थी वैसे और मुश्किल हालात का मुकाबला करन वास्ते असा को यकजा थी बड़ा पम से। अगर यकजा ना थो से तो ये जड़े हैं
असा को खा वेसन जेड़े अपर पंजाब ते गुरदासपुर जलंधर के लोग अखेंदन असा कने बंदूक है पी असा पाकिस्तान के अंदर ही 65% से पे तो 65% का मुकाबला असा शहूर नल करेसूं जिदे तक तुहाडा शहूर बेदार नहीं थींदा मुकाबला भी तुसा निवे कर सकते तुसा इवें जितनी खूबसूरत गीत तुहाडे सुनते असारे दिल के अंदर एक हरारत जरूर पैदा थी है कि असा जमीन कह ना ॾिसूं मर वेसूं सिंध ना ॾिसूं सराइकी खिता कह ना ॾिसूं ता अज ढेर सारा खवातीन जड़े असा अवामी वर्कर पार्टी सराइकी वसेब का मैं नायब सदर भी हाँ दोस्त तारुफ मेरा मुकम्मल नहीं किया कराया इन्हें दी मेहरबानी है मैं सराइकी लोग सांझ दावी नायब सदर हाँ ता मेरे को यो मैसेज मिले कि सिंधी सराइकी एक सांझ बड़ी वने ताकि असा जड़े ना एक थी ते एक मुठ थी ते और इन्हें जड़े शौनेज़म खुला थी के आज सामने आ गए तो चैलेंज करेंदा पे बंदूक चाहते चैलेंज करेंदा पे और मुकाबला करो लेकिन तुसा सुते पियो ता एक शायर ने आके उठो शेरो जागो वरना झोंक उजाड़ी बांदर झोंक उजाड़ी वेंदन असा तहा से मिठे गन्ने चोरी छुपे गिद्दड़ पैगन बेर गरूले झंपी वेंदन उठो शेरो हुण ता जागो बांदर झोंक उजाड़ी वेंदन। शुक्रिया। अंजुमन तरक्की पसंद मुसन्निफीन जय अगवान साईं फ़हीम नूनारी के अर्ज़ कंदुस तो वचन है पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखनि साईं फ़हीम नूनारी और कामरेड बख्शल कामरेड आलिया कामरेड सारंग नूनारी या सभी को सियासी वसील जो बर जी सिंध केतिरी सवेरे ॻाल्हि कई नंगर आहे उन खां पोइ जल्दी ॻाल्हियूं वॾियूं जेका इंसान जी बुनियादी ज़रूरत है वैक्सम गोरकी माउ जॾहिं नालो लिखियो उन में बि घणे भाङे जो ज़िक्र थियो ऐं दुनिया अंदर जेको हुस्न आहे जेका तब्दीली जी ॻाल्हि आहे जेका रिफॉर्मेशन जी ॻाल्हि आहे या इनकलाब जी ॻाल्हि आहे इनकलाब जे माने जे बुनियाद ते ऐं ॿी ॻाल्हि हिन में ज़मीनुनि जी कई वई आहे सो ज़मीन हूंदी त उहा ज़मीन सोना संग ॾींदी पंहिंजे सीने मां चीरे कणिक जे संगनि जी सूरत में सारियुनि जी ख़ूबसूरत ख़ुशबू जेका तव्हांखे ॻोठनि में वावणनि में ईंदी आहे उहे असांखे अनाज जी सूरत में मिलंदा उहा ज़मीन में असांजे पेरनि खां आहिस्ते आहिस्ते सिरकाए वञे पई सिंध जी खाकी वर्दी वारा नीरी वर्दी वारा साई वर्दी वारा या आलमी तौर ते इहा एजेंडा इहा तय आहे रुगो इब्राहिमी मुआहिदो इसराइल में न थिए पियो फ़लस्तीन जे विच में न थिए पियो पर दुनिया जे नक्शे ते जेको ग्लोबल कामरेड बख्शल तव्हांखे मूंखां वधीक ॼाण आहे तव्हां सभई सुध रखो था मूंखां वधीक त ग्लोबल जेकी रिफॉर्मेशन ऐं रिवोल्यूशन जी ॻाल्हि नथी थिए हाणे ग्लोबल ट्रांसफॉर्मेशन जी ॻाल्हि ग्लोबल ट्रांसफॉर्मेशन जेके इंटरनेशनल स्टडी जा तव्हां शागिर्द आहियो मार्क्सनि जा शागिर्द आहियो मार्क्स जी चुत दुनिया जा मज़दूरो हिकु थी वञो त हाणे आलमी साम्राज्य तौर ते ग्लोबल ट्रांसफॉर्मेशन में इहो आहे त अॻु जीअं ख़लीफ़ा सुल्ताननि जा मुक़ररु हूंदा त हाणे ख़ाकी वर्दी वारा जेके मुक़ररु आहिनि जिथे रीजनल ऐं उते वरी नंढड़ियूं नंढड़ियूं रियासतूं ठाहे करे ज़िले सतह ते त हुयूं पर तालुके सतह ते हेठि यूनियन काउंसिल सतह ते ठही आया अॼु अवामी जमहूरियत पार्टी वारनि को कन्वेंशन करायो उते ॻाल्हि ॿोल थिए पई उते हिकिड़े माण्हू जेका ॻाल्हि कई त मुंहिंजो अखियूं खुलियूं हुयूं त फ़हीम नूनारी तूं 350 साल पोइ हिते हिननि खां तंहिंखां उहो जेको साईं जीअं 350 किलोमीटर हैदराबाद कश्मीर कंदकोट आहे ऐं कराची खां वरी 500 किलोमीटर आहे अहिड़े नमूने सां कराची ऐं हैदराबाद एडवांस आहे ऐं कंदकोट कश्मीर 500 मैल न 500 साल पोइ हिते आहे
सो मूं त पाण खे रिविज़िट कयां पियो, उनखे सॼी एनालाइज़ कयां पियो। सो इन ग्लोबल कॉन्टेक्स्ट में जेका तव्हां ही अवामी वर्कर्स पार्टी अॼु ही जेको कन्वेंशन करायो आहे, इजलास आहे या सेमिनार आहे, ही खुलियल, मां ॿारनि सां पियो, भेनरूं ॾिसां पियो, भाउर ॾिसां पियो, ऐं वरी ख़ुशी आहे त हारी जेके आहिनि, मज़दूर जेके आहिनि, जेका असुल ताक़त आहिनि धरती जी, ऐं दुनिया में जेकी बि रिफॉर्मेशन इनकलाब आया आहिनि, उनजी वॾे खां वॾी ताक़त जन धरती उथलाए छॾी आहे। आसमान जी बुलंदियुनि ताईं पट था खणी इन्हनि ज़ालिमनि खे ज़ुल्म जबर जी चकियूं छीयूं छीयूं कई आहे, पुरदो पुरदो कयो आहे। त उहे मज़दूर ऐं हारी आहिनि, ऐं मज़दूर ऐं हारी जो इतिहाद ऐं मज़लूम जो इतिहाद जेतिरे ताईं सिंध में न थींदो त मां वॾी तसद सां पंहिंजी सम्झ सां इहा ॻाल्हि सम्झां थो, तेतिरे ताईं सिंध में का बि तब्दीली न ईंदी। मिडिल क्लास ग़दार आहे, असांजो क्लास, आउं चवंदो आहियां हमेशह त असांजो क्लास जेकॾहिं थोरो बि वतन दोस्त रहे आहे, कल्ह जो नेशनलिस्ट, कल्ह जो कॉमरेड, अॼु जो ग़दार वतन आहे। DC VC जेके बि उहिदा आहिनि उहे हारियुनि जा ॿार आहिनि सिंध में। हिते सवाइ गिदू मल जे ऐं हीरा नंद जे या पागारे जे हिन पट में को बि जागीरदार ऐं सरमादार कोन हो। सभु अंग्रेज़नि जे घोड़नि जा सुंभ साफ़ कंदा हुआ। त हाणे उहे माण्हू, अॻे त सरदारियूं हूंदियूं, हिकिड़ी चांडनि जी, ॿी जतोयुनि जी, ऐं टियों चोथों ॻोल्हियो हिकु सरदार मिलंदो। उन में वज़ादारी हूंदी, औरत जी इज़त हूंदी, क़ुरान जी इज़त हूंदी। पाण जेतोणीकि सेकुलर आहियूं पर बुनियादी तरह गीता जी इज़त हूंदी, क़ुरान जी इज़त हूंदी, अमन हूंदो। त अमन जो पखी सिंध मां उॾी वियो आहे। अमन तव्हां हिते वेठा आहियूं, का ख़ातिरी कोन्हे त हितां सलामती सां घर पहुचंदासीं न पहुचंदासीं। तंहिंजे करे अमन हाणे वरी चपे चपे ते सरदार आहे। मुंहिंजे महले में कल्ह मूं हुयुमि त उते हिकिड़ो कामरेड हो, नालो नथो खणा, उन को चालीहो कयो। उते 5-8 सरदार ऐं 10-8 रईस ऐं 10-8 कामोरा। हाणे मूं त 49 साल खां यूनिवर्सिटी लेवल ते पढ़ायां थो। असांखे त जस्टिस VC DC स्टूडेंट्स आहिनि। असां त इशू क्रॉस कयो, विच ॻाल्हाए पियो, ॻाल्हाइण त मुक़दम आहे, कचहरी में ॻाल्हि थींदी त हुनजो जवाबु ज़रूरु ईंदो। उहो वरी पंहिंजे मंतक सां पीपल पार्टी जी मौजूदा क़यादत खे लाइ चए पियो त हीउ दुरुस्त कमु कनि। मुंहिंजो कश्मीर खां या कराची ताईं आउं त ग्रोइंग बॉय आहियां, सोने नुनारी ॻोठ जो। बलूचिस्तान में मुंहिंजो घरु आहे, सिंध में मुंहिंजा पट ज़मीनूं आहिनि। त कब्रिस्तान रोडनि में खोटियल आहिनि, जंहिंजो नालो तव्हां हाईवे, सुपर हाईवे ऐं तव्हां मोटरवे रखियो आहे। दहशतगर्दी आम आहे। हाणे मुंहिंजो कलाक में वकील कॉलोनी जे अॻियां हिकिड़े नौजवान खे क़तल कयो अथनि, कार खणी हलिया वञनि था। वरी ॿी दहशतगर्दी, असांजी पुलिस कॉन्स्टिट्यूशन खे लताड़े उन चइनि माण्हुनि खे मारे छॾियो, फुल फ्राई। बाबा कॉन्स्टिट्यूशन आहे, झंग जो कानून न आहे। तंहिंजे करे मुंहिंजो तव्हां में कॾहिं सुधारो ईंदो? चई साईं आउं यूनिवर्सिटी जो पढ़ियल आहियां। बाबा तूं यूनिवर्सिटी जिथे शागिर्द आहे उते आउं उस्ताद आहियां। तंहिंजे करे तव्हां तजियो सही कयो हालतुनि जो। सो अवामी वर्कर्स पार्टी जो हिन ॻाल्हि खे आउं सबक़ु करियां पियो, सिंथेसाइज़ कयां पियो त हीअ कन्वेंशन हिन ॻाल्हि जी गवाही ॾिए थो। कामेट हलिया, मां जॾहिं घिड़ियमि, मूंसां यूसुफ जोयो साहिबु असांजो नॉवलिस्ट आहे, कहाणीकार आहे। मां चयो हीअ त वॾो हिकिड़ो कल्चरल शो आहे। मूंखे ईअं लॻो ॿार ॻाल्हाइनि पिया, वरी हिते टेबलूं ॾिठासीं त मूं त ॾिसो 60+ जो आहे, कोल्ड आहे, थधो आहे, त मुंहं में बि हलचल पैदा थी। सो ही ॿारनि जा जेके टेबल आहिनि, हीअ जेके गीत आहिनि, ॾिसो वकार ॻायो त सभु माण्हू झूमी उथिया। अॼु फौजिया ॻाए पई, माण्हू ख़ुशि थियनि पिया, सराही थिए पई। तंहिंजे करे सकाफ़ती जेको मोर्चो आहे उहो दुनिया जे इनकलाबनि में तमामु वॾो आम किरदारु अदा करे थो। मां तव्हां सभिनी भेनरुनि खे सलाम करियां थो, ॿारनि खे सलाम करियां थो, हारियुनि मज़दूरनि खे सलाम करियां थो। तव्हां ई हिन धरती जी कुवत आहियो। तदी थदी काहे नाहे वेल वेहण जी, मथां थिए ऊंदा पेर न लही पिरीं। सदाइती सबका बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुम्बश नाहे जाए, मुंह सां हले सा जा जी मिठो न करे। इहे पूरे अहिड़ा अथव, इहे ईअं जीअं लतीफ़ खे ॻायो आहे। इहे पोइ हिते पोटण वारा न अथव। इहे जॾहिं पहाड़ियूं पोडरूं भाला ऐं पहाड़ियूं खणंदा
सिंध नहरनि सां त ज़रूरु जीअंदी, पर इहे विढ़ंदा, चपे चपे ते विढ़ंदा, बाड़ी बाड़ी ते विढ़ंदा, माग माग ते विढ़ंदा। जीअं वेटनामी माण्हू हुआ, जीअं हुजेवन जे अॻवाणी में ऐं जनरल जियाब जे अॻवाणी में वॾियूं जंगियूं कयूं, माउलटन जे अॻवाणी में उन्हनि जेके वॾियूं लॉन्ग मार्च कयूं। ऐं इन कॉन्टेक्स्ट में जेकी आउं ॻाल्हि कयां पियो त यूनिवर्सल ट्रांसफॉर्मेशन जेका अचे पई आलमी साम्राज्य जी, त आलमी साम्राज्य बि ईअं ख़ुशि न थिए। सही त रोड चई वियो अॻ में फ़लस्तीनी ॾाहो त आम फ़लस्तीनी जंहिंखे ही यहूदी जानवर सम्झनि था, वाक़ई उहो ख़तरनाक नमूने सां विढ़नि था। वसीलनि जी अणहूंद जे बावजूदि जदीद टेक्नोलॉजी इसराइल ऐं अमरीकी दहशतगर्द वटि आहे, उन सां ईअं विढ़िया आहिनि। ऐं सिंधी बि ईअं ई विढ़ंदा पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजी सिंधी ॿोली जे वकार लाइ ऐं हर मज़दूरनि जी आज़ादी लाइ। साथ लड़ाई जो त साथ हलंदो रहे, साथ हलंदो रहे, लाट भरंदी रहे, जेसी आसीनो ऐं सीने में दम चओ रहो जीअं सिंध जीअं सिंध। महिरबानी तव्हां। कंदीअ उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कनि, कनी सांगो साह जो के घोरियस कयो घिरनि, साहड़ संदो तन गागाए घिड़नि जे। कॉमेड सादिया खे मां गुज़ारिश कंदमि WDF वुमेन डेमोक्रेटिक फ्रंट सिंध जी एजुकेशन सेक्रेटरी त अचनि पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखनि। कॉमेड सादिया वधंदड़ कर्ज़, गुरबत ऐं बरबरीअत जे लाइ सवाल इहो नाहे त असांखे हक़ कॾहिं मिलंदा, सवाल इहो आहे त असां पंहिंजे हक़नि लाइ पाण कॾहिं निकिरंदासीं। हिकु नज़र सिर्फ़ु तव्हां चौधारी सिंध में घुमाए वञो, कंदकोट ऐं कश्मीर में पोएं साल 2024 में 350 माण्हुनि खे अगवा कयो वियो आहे। हेॾा बदीन ठटे जी ज़मीन एतिरी त लुणंदी आहे जो माण्हू रही नथा सघे। जाम शोरो ऐं थरकोल जिते मूं पंहिंजी ज़िंदगी जा 25 साल गुज़ारिया, अॼु उन धरती ऐं ज़मीन खे ते माण्हुनि खे चयो वञे थो त उहा ख़ाली कई वञे, छो त उन निजकारी ऐं प्राइवेटाइज़ेशन कई वई आहे। इन सां सिर्फ़ु इहो न बल्कि गॾु गॾु माहौलियाती असर बि छा पवनि पिया। सिंध जे अंदरि वसंदड़ मसइलनि जे करे असां एतिरा घणा फासी विया आहियूं जो बुख ऐं बदहाली सिर्फ़ु असांजो हिसो नाहे बणिजी वई, पर उन सां गॾु गॾु बरबरीअत ऐं को बि माण्हू हिते, कोई ॿार, कोई छोकिरी हिते पंहिंजो पाण खे सेफ नथी सम्झे। कुझु ॾींहं अॻु जी ख़बर आहे त कासमाबाद में हिकिड़ी छोकिरी जॾहिं इनकार करे थी त उनखे मारियो वञे थो। इहो किथां जो हक़ आहे? इन्हनि सॼी जी सॼी जंग में हिकिड़ी ॿी जंग आहे जेका सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु औरत विढ़े थी, ऐं उहा जंग पिदरशाही जी जंग आहे। छा इहो असांजो हक़ आहे या मुक़दर आहे या नसीब आहे? इहो असांजो नसीब न आहे। इन लाइ असांखे गॾिजी विढ़णो पवंदो। ऐं इन लाइ अॼु जेको ही अवामी वर्कर्स पार्टी असां सां गॾु ही कोठायो आहे, इन जो हिकु इन जलसे जी हिकिड़ी ॾाढी वॾी माना आहे। इन में असां गॾु थिया आहियूं इन्हनि सभिनि हक़नि लाइ। अमन हुजे, बरबरीअत हुजे, सिंध जे अंदरि हक़नि वठण जो हिसो हुजे, जेको कुझु हुजे, असां सभु हुन में गॾु आहियूं। अॼु जो जेको मज़दूर आहे उनखे दिहाड़ी 1200 रुपया मिले थो। तव्हांखे लॻे थो त 1200 पंहिंजी डेली जी बेसिस ते असांजे लाइ काफ़ी आहिनि? छा 1200 में हू पंहिंजा बुनियादी हक़, तालीम, बीमारी सभु कुझु पंहिंजे ॿारनि बचनि लाइ करे सघे थो? अगरि इहो नथो करे सघे त पोइ असां किथे बीठा आहियूं? असां पंहिंजी ईंदड़ नसलनि खे छा ॾींदासीं? असां पंहिंजी ईंदड़ नसलनि लाइ छा बचाईंदासीं? सिंध जेका महिमान नवाज़ी मज़ाहिमत जी धरती रही आहे, सालनि खां, सदियनि खां, मारवी खां, ससुई जे दौर खां, उहा धरती अॼु उन्हनि धरतियुनि वासनि जे हथनि मां खसी रहिजी आहे। असां अॼु चाहियूं था त हिन दौर में हर दौर जा वक़्तु बदिलजंदा आहिनि, तरीक़ा बदिलजंदा आहिनि। असांखे खपे त असां डिजिटल मीडिया जे थ्रू पंहिंजी इन जंग खे वधीक मुनज़म तरीक़े सां अॻियां वधाईंदा रहूं ऐं इन में घटि न थियनि। हिते हीउ जलसो जेको ॾाढो मुनज़म तरीक़े सां कोठायो वियो आहे, जिते 1500 खां 2000 माण्हू वेठा आहिनि, एतिरा ई माण्हू शायदि असांखे ऑनलाइन बि ॾिसंदा हूंदा ऐं ज़रूरु ॾिसंदा हूंदा, छो त अॼु जो वक़्तु ऐं दौरु बदिलजी रहियो आहे। त असांखे बि खपे त असां ॾाढो मुनज़म अंदाज़ सां सिंध जे इन्हनि सभिनि मसइलनि ते पंहिंजी आवाज़ बुलंद कयूं ऐं ख़ासि करे डिजिटल मीडिया ते उनखे मुनज़म तरीक़े सां वधाईंदा रहूं ऐं अॻियां वधंदा रहूं। महिरबानी साथी। फेडरेशन मीरपुर ख़ास जे असांजे साथी कॉमेड मोहम्मद ज़मान लगारी के गुज़ारिश कंदुसि त उहो अचे ऐं असांखे गीत ॿुधाए। कॉमेड मोहम्मद ज़मान लगारी।
चंद लोगों की खुशियों को लेकर चले, वो जो साए में हर मसलहत के पले, वो जो साए में हर मसलहत के पले। ऐसे दस्तूर को सुबह बेनूर को मैं नहीं मानता, मैं नहीं जानता। ऐसे दस्तूर को सुबह बेनूर को मैं नहीं मानता, मैं नहीं जानता। मैं ही खाइफ नहीं जा असांजो डेल्टा जीअं तबाह थो थिए, जीअं तबाही ॾांहुं वधे थो, इहो के ॾुखाईंदड़ लम्हे खां घटि न आहे। उहो उन्हनि खे ख़बर जेके हुते रहनि था। शफ़ी मरगर असां वटि आहे, डेल्टा डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जा सरबराह आहिनि। उनखे गुज़ारिश आहे त अचनि ऐं पंहिंजा ॿ लफ़्ज़ पेश कनि। शफ़ी ऐं इंडस डेल्टा जे रवासियुनि खे बि यादि कयो वियो। इंडस डेल्टा जा जेके रवासी आहिनि उहे हिन रियासत खां विसारियल आहिनि। उनखे तबाही जे लाइ जेके प्रोग्राम, जेके प्रोजेक्ट ठाहिया विया आहिनि, उन्हनि जा नाला ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। हिन खां अॻु में जेके डैम ऐं बैराज ठाहिया विया, उन जे लाइ इहो चयो वियो त हिननि डैमनि ऐं बैराजनि ठहिण सां पोइ हीउ मुल्क तरक़ी कंदो। हिन मुल्क जूं जेके गैर आबाद ज़मीनूं आहिनि उहे आबाद थींदियूं। पर असां सभिनि खे ख़बर आहे त इन्हनि बैराजनि डैमनि ठहिण खां पोइ जेका तरक़ी थी आहे ऐं सिंध जी जेका वधीक ज़मीन आबाद थी आहे, उहा असां समूरनि माण्हुनि जे, सिंधियुनि जे साम्हूं आहे त असां केतिरी तरक़ी कई आहे। असां जे हिन सिंध में केतिरी ख़ुशहाली आई आहे, उहो समूरनि जे साम्हूं आहे। पाकिस्तान ठहिण खां अॻियां असांजो इंडस डेल्टा ख़ुशहाल हो, आबाद हो। उतां जा शहर, उतां जा बंदर दुनिया जा मर्कज़ हुआ। दुनिया सां वापारु कंदा हुआ, दुनिया खे इंसानी ज़रूरत जूं शयूं मुहैया कंदा हुआ। न का झल, न का पल, न को राहिर ॾे में आयो विझन आहे रे, रोड़ियो रता गुल, मारू पाण अमुल, मलीर सारो मुल्कन। असांजो इंडस डेल्टा हिकु ख़ुशहाल बाग़ अदन, जन्नत जी वादी हो, जंहिंमें कामरेड बख्शल ऐं ॿिया काफ़ी दोस्त इंडस डेल्टा केटी बंदर, खारो छाण विज़िट करे चुका आहिनि। सोखी बंदर असांजो दोस्त बख्शल थले साहब जो भाउ, उन ते काफ़ी किताब लिखी चुको आहे। सोखी बंदर ते किताब लिखियल आहिनि। मिट्टी ऐं मुहाणा उहे उते वञी उन लिखिया आहिनि किताब, ऐं उन्हनि जो अखियुनि ॾिठो गवाह आहे त सोखी बंदर दुनिया जो हिकु वसंदड़ आबाद शहर हो। ऐं सोखी बंदर ते जेकॾहिं असीं ॻाल्हाईंदासीं त उहो हिकु वॾो हिकिड़ो दास्तान थी वेंदो। जीअं सिंध जे तारीख़ जी जिन दोस्तनि ॻाल्हि कई त असांजे इंडस डेल्टा में, केटी बंदर में, खारो छाण में, सोखी बंदर में जेके फ़सुल थींदा हुआ, उहे अॼु सिंध में किथे फुल था थियनि। मूंखे केरु ॿुधाईंदो सुगंदियासी चांवर किथे के सिंध जे कुंड कुर्छ में थियनि था? मूंखे यादि न आहे त कंहिं सिंध जे कंहिं कुंड कुर्छ में या कंहिं ज़िले में सुगंदियासी चांवर थींदा हुजनि। मूंखे केरु ॿुधाईंदो त सुवण गाह दुनिया में किथे थींदो हुजे, जंहिंजे लाइ लतीफ़ सरकार फरमायो आहे त खारे जीअं खरनि
तब वंग मिड़ई वासिया, खारे जीअं खरन तब वंग मिड़ई वासिया, सुवण जीअं सेणनि मिठो साए न मटियो। सुवण गाह फ़क़ति ऐं फ़क़ति इंडस डेल्टा जी पैदावार आहे। सुवण गाह असां वटि मेंह जो पसंदीदा चराग आहे, गाह आहे। सुवण गाह जो जेको अन्न थिए थो उन जी ख़ुशबू इलायची जहिड़ी थींदी आहे। लतीफ़ सरकार चवे थो त खारे जीअं खरनि तब मिठो साए न मटियो। हू पंहिंजे महबूब खे सुवण गाह सां तशबीह थो ॾे त मुंहिंजो महबूब अहिड़ो आहे जहिड़ो सुवण गाह। सुवण गाह अहिड़ो आहे जो ॿिन्ही पाणीअ ते थिए थो, ऐं जॾहिं मिठो पाणी अचे थो त उनजो पन अहिड़ो आहे जहिड़ियूं सारियूं तव्हां ॾिसंदा त सारियूं जे ॾिठियूं आहिनि, ऐं जॾहिं मिठो पाणी ईंदो आहे त वॾो थींदो आहे। खारे पाणीअ ते वरी जॾहिं हुन तां खारो पाणी चढ़ंदो आहे तॾहिं बि उहो पंहिंजो ज़ाइक़ो न मटाईंदो आहे। ऐं उहो सुवण गाह उन ज़माने में जॾहिं सिंधू पंहिंजे मौज जी मस्तीअ सां वहंदो हो, सिंधू दरिया ते डैमन ऐं बैराजनि जे ज़ंजीरनि सां क़ैद कोन हो, सिंधू आज़ादु हो, तॾहिं उहो सुवण गाह जो अन्न जेको थींदो हो उन मां शीरो रधियो वेंदो हो। ऐं असांजा हिंदू भाउर जेके हूंदा हुआ उहे पंहिंजे ॾिणनि ते या उन्हनि जा जेके मख़सूस ॾिण थींदा हुआ, ईदूं थींदियूं हुयूं, उन्हनि मंझा उहो शीरो ठाहींदा हुआ। असां वटि कुदरत जा तमामु घणा वसीला हुआ। ऐं तव्हांखे ख़बर आहे त असां वटि हाणे सिर्फ़ु ॿ डंडूं नाले मात्र जी रहियूं आहिनि, हिकिड़ी मंछर ॿी किंजर। मंछर खे बि ज़हरीलो पाणी उन में छोड़ करे उनखे तबाह करे छॾियूं, मच्छी ख़तमु थी वई, पखी ख़तमु थी विया। किंजर जी बि इहा सूरत हाल आहे। ॿी असांजी आहे किंजर डंड, उहो किंजर बि तबाह थी विया। उनखां अलावा जॾहिं मिठो पाणी ईंदो हो त ॿियूं असांजूं केतिरियूं डंडूं हुयूं जिन ते असांजे माण्हुनि जो रोज़गारु हूंदो, मलाहनि जो रोज़गारु हूंदो। पलो मच्छी अणखपो जंहिंजी का खोट कोन हूंदी हुई। पोइ असां वटि सारियूं थींदियूं हुयूं, असां वटि चांवर जा मुख़्तलिफ़ क़िस्म थींदा हुआ, रतड़िया थींदा हुआ, टिमणियूं थींदियूं हुयूं, ऐं बासमती थींदा हुआ, सुगंधियासी थींदा हुआ, ऐं ॻाढ़ा चांवर जेके असांजे खारे में जेके मशहूरु हुआ उहे हाणे असां वटि त चांवर सारियूं आहिनि ई कोन। जीअं मूं ॻाल्हि कई त जेका तरक़ी इहा आई त असां इंडस डेल्टा जी ज़मीन जेका हुई उहा 40 खां 42 लख एकड़ ज़मीन बर्बाद थी वई। अवामी कठ जेको अमन ज़मीन ऐं मानी जे लाइ गॾु कयो वियो आहे, उन जे सभिनी दोस्तनि खे जीए सिंध, जीए असांजी हक़ परस्त अवामी क़ौमी जदोजहद। साथियो, काफ़ी ॻाल्हियूं थी वियूं आहिनि, ऐं मुख़्तसर ॻाल्हियूं रखंदुसि। अॼु जंहिं दौर में, जंहिं घड़ी में असीं आहियूं, उते असांजे हिकु तरफ़ पोरे तबिके जी निजात जो सुवालु आहे, ऐं उन सां गॾोगॾु जेके पाकिस्तान में या दुनिया में जेके मज़लूम क़ौमूं आहिनि, उहे फ़लस्तीन खां वठी सिंध ताईं ऐं सिंध खां वठी ॿिया जेके बि ख़िता जेके मज़लूम क़ौमूं आहिनि, उन्हनि जो इहो सुवालु आहे त हिकु तरफ़ उन्हनि जे क़ौमी वजूद खे ख़तरा आहिनि, ऐं ॿिए तरफ़ जेका फुरलुट आहे सरमाएदारी साम्राजी निज़ाम जी ऐं उन जे आलाइकार मक़ामी साम्राजी गुंडनि जी। उन्हनि जो मतिलबु इहो आहे त हीअ जेका ज़मीन आहे उहा कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते ऐं SIFC जे नाले ते सॼी पाकिस्तान जे मज़लूम अवाम ऐं क़ौमुनि ऐं हारियुनि ऐं पोरियतनि खां फुरे वठिजे। ऐं गॾोगॾु ख़ासि तौर ते असांजो सिंधू दरिया
उनखे बि 6 कैनाल नवां ठाहे जी कामरेड में ॻाल्हि रखे वियो उनखे बंदि करणु उनखे रोकणु आहे त इहे जेके मामला आहिनि उन्हनि ते असांखे तमामु वॾी जदोजहद जी ज़रूरत आहे। हाणे जदोजहद जे लाइ असांखे पहिरीं हिन सॼी आलमी सूरत हाल जो थोरो जाइज़ो वठणो पवंदो उन में ऐं वरी पोइ उन सां गॾोगॾु जेको आहे मक़ामी जेका बैठकीअती क़ुवतूं आहिनि उन्हनि जो त आलमी साम्राज्य हिन वक़्तु दरिंदगी ऐं फाशिज़म जी इंतिहा ते आहे। तव्हां अमेरिका ॾिसो ऐं अमेरिका जूं ॿियूं जेके उन जूं जेके साम्राजी इतिहादी क़ुवतूं आहिनि उन्हनि फ़लस्तीन जे अवाम सां ऐं दुनिया में जंग ऐं बरबरीअत बर्पा करे छॾी आहे। इहा ॻाल्हि असांजे उस्तादनि मार्क्स ऐं एंगल्स ऐं लेनिन इहो पहिरीं चई विया हुआ त जेतिरो अरसो ई साम्राजी क़ुवतूं दुनिया ते क़ाबिज़ रहंदियूं उहे अमेरिका जी सूरत में हुजनि उहे नेटो जी सूरत में हुजनि या उहो नए इतिहादी टोले जी सूरत में हुजनि इहे दुनिया में जंग ऐं बरबरीअत ऐं मज़लूम क़ौमनि जा क़ौमी हक़ ऐं उन्हनि जूं क़ौमी आज़ादियूं फुरींदियूं रहंदियूं। फ़लस्तीन उन जो अहम तरीन मिसाल आहे त फ़लस्तीन खे हुननि हिन पंहिंजो ग़ज़ा मां मुकमल तरह ख़तमु करण जो जेको आहे सो फ़ैसिलो करे वरितो आहे। अहिड़ी हिकिड़े ख़तरनाक ऐं दरिंदगी वारे दौर में आहियूं। इन में असांजो इहो फ़र्ज़ु आहे त हिकु तरफ़ इन्हनि सभिनी साम्राजी क़ुवतनि ख़िलाफ़ इतिहाद कयूं ऐं ॿिए तरफ़ जेके मक़ामी जेके उन्हनि जा आलाइकार ऐं गुंडा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि असां पंहिंजी सिफ़बंदी वाज़े कयूं ऐं उन जे लाइ इहो अॼु आउं तव्हांखे ॿुधाए छॾियां त सिंध जो को बि जागीरदार वॾेरो सरमाएदार या ॿिए कंहिं बि मुल्क जो उहो न विढ़ंदो। तव्हां ऐं असां हारी पोरियत मज़दूर ऐं मार्क्सी लैनिनी फ़िक्र जे बुनियाद ते क़ाइमु थियल पार्टी उहा ई वेड़ करे सघे थी। उन खां सवाइ ॿी का बि जमायत जेका मार्क्सिज़म ऐं लैनिन जे फ़िक्र में यकीन नथी रखे ऐं तरमीम पसंदि आहे ऐं गॾोगॾु उहा जमहूरियत जी ॻाल्हि थी करे। जमहूरियत कहिड़ी? बोर्जुआ जमहूरियत। बोर्जुआ जमहूरियत अमेरिका खां वठी सॼी दुनिया में नाकाम थी चुकी आहे। बोर्जुआज़ी यानी साम्राजी क़ुवतूं उन्हनि जी जमहूरियत तव्हां ॾिसो उहे ई जेके आहिनि ग़ज़ा में अॼु हुन जूं हुकूमतूं आवाज़ नथियूं उथारीनि। UN में सॼी दुनिया जो प्रेशर थियो आहे तॾहिं इन ते हिननि दांह कई आहे त इहो वाज़े आहे। हाणे ऐं मुख़्तसर ॻाल्हि कंदसि त असांजे अॻियां वॾे में वॾो चैलेंज इहो आहे वॾे में वॾो सुवाल इहो आहे त असां उहे जेके इनक़लाबी क़ुवतूं आहियूं उहे पंहिंजे इख़्तिलाफ़नि पंहिंजे नज़रियाती जेके धार उन्हनि जूं सोचूं आहिनि उन्हनि खे गॾु रखंदे उन्हनि खे बचाईंदे उन्हनि सां हिकिड़ो जमहूरी हिकिड़ो अवामी अंदाज़ में बहस कंदे जेकॾहिं असां इतिहाद न कयो हीउ दौर यकीन कयो त आउं सम्झां थो त हीउ टर्निंग पॉइंट आहे तब्दील थींदड़ सॼो दौर आहे जंहिंमें तव्हां ज़िंदा आहियो। इनखे आम माना में न वठणु खपे जंहिंमें हिकु तरफ़ मार्क्सी क़ुवतूं आहिनि अवामी क़ुवतूं आहिनि जेके वेड़ करे रहियूं आहिनि ॿिए पासे उहे टोला आहिनि जेके अवाम तां वेसा खणनि पिया वेसा खणाइनि पिया। 24 कलाक प्रोपेगेंडा आहे इनक़लाबी क़ुवतनि जे ख़िलाफ़ मार्क्सिज़म जे ख़िलाफ़ साम्राज्य ख़िलाफ़ जेका लड़ाई आहे उन जे ख़िलाफ़ त बाबा कुझु न थींदो। आउं उन्हनि खे ॿुधाइणु थो चाहियां तव्हांजे प्लेटफॉर्म तां हिन प्लेटफॉर्म तां त मार्क्सी क़ुवतूं उन्हनि में जेके मूंझार आहिनि जेकॾहिं असां उहे कढी वरिता असां पंहिंजे इख़्तिलाफ़नि खे सम्झंदे पंहिंजे इतिहाद खे वसी करे वरितो त यकीन ॼाणो त हीअ जेका ख़ासि तौर ते सिंध जो जेको खितो आहे उन में इनक़लाबी क़ुवतनि जे लाइ अॼु ज़मीन बिल्कुलु ज़रख़ेज़ आहे। मुंहिंजा साथियो इन ॻाल्हि मां
पंहिंजे ज़हननि मां इहे ॻाल्हियूं कढी छॾियो त असां को कामयाबु कोन थींदासीं। ॿियो हिकिड़ो ॿ टे शयूं ॻाल्हियूं आऊं रखंदुसि त अॼु जेका असांजी नौजवान जनरेशन आहे उहा हिकिड़े सोशल मीडिया ऐं हिकिड़ी जेको ॼार आहे ख़ासि तौर ते जेको इन जो सॼो जेको सोशल मीडिया ऐं उन सां गॾोगॾु उन जूं ॿियूं जेके टेंटेकल्स आहिनि उहे 24 कलाक असांजे ख़िलाफ़ु प्रोपेगेंडा कनि थियूं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। त असांखे जेका ज़ी जनरेशन आहे, ज़ी जनरेशन बि हिकिड़ो टर्म आहे जंहिंखे साम्राजी क़ुवतूं प्लस ॿियूं जेके क़ुवतूं उहे इस्तेमालु करे सघनि थियूं उन खे बि असांखे पंहिंजी जीअं हिकिड़ी अधी ते ॻाल्हि करे वई डिजिटल मीडिया ऐं उन सां गॾु गॾु जेको असांजो वॾे में वॾो हथियार हुयो कामिल लेनिन चयो हो त साम्राज्य जे ख़िलाफ़ु ऐं आलमी सरमाएदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु असां रूस में हिकु कामयाबी जो सबबु इहो हो त असांजी ताक़त ऐं प्रोपेगेंडा साम्राजी क़ुवतनि खां तमामु घणी हुई। अॼु असांजे अॻियां हिन तमामु वॾे जंगाण ऐं जदीद दौर में इहो सुवालु आहे त असां पंहिंजे नौजवान खे पंहिंजे हारी खे पंहिंजे पोरियत खे तमामु आसानी सां ई मैसेज करे सघूं था जेको अॼु असीं ॻाल्हायूं पिया। ऐं हीअ असांजो इहो यकीन आहे त असां सिंध जे ऐं आलमी पोरियत तहरीक जे मक़सद खे अॻिते वठी वेंदासीं ऐं कामयाबी तरफ़ वेंदासीं। मार्क्सिज़म लेनिनिज़म क़ौमुनि जी आज़ादी जदोजहद इहे असांजा वॾे में वॾा जेके आहिनि से मक़सद आहिनि ऐं इहे असांजा गॾोगॾु आदर्श बि आहिनि। हिकिड़ी इनक़लाबी पार्टी वॾे में वॾो कमु छा कंदी आहे? इनक़लाबी आदर्श जी तश्कील करे उनखे अवामी सूरत ॾींदी आहे ऐं इहो कमु असांजो रहियल आहे जेको पूरो करिणो आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां ॿुधो मैं गुजारिश करूंगी अवामी वर्कर्स पार्टी फैसलाबाद के मेंबर कमरेड आरिफ अयाज को कि वो आएँ और अपना किताब पेश करें। पाकिस्तान के क़याम के साथ ही पाकिस्तान के अंदर एक ऐसा इत्तेहाद, एक हुक्मरानों का ऐसा इत्तेहाद जिसमें पाकिस्तान के जागीरदार, पाकिस्तान की ब्यूरोक्रेसी जो उस वक्त अंग्रेज़ों की तरबियत याफ्ता सिविल ब्यूरोक्रेसी थी और उसके साथ वो गुमाश्ता सियासतदान जिन्होंने पाकिस्तान बनाने के लिए अंग्रेज़ों के साथ साज़बाज़ की थी, उन्होंने आज तक इस मुल्क के अवाम को हर बुरी तरह लूटा और आज वो इत्तेहाद अपनी बदतरीन शैतानी शक्ल में सिंध के वडेरों, पंजाब के चौधरियों और सरमायादारों, बलूचिस्तान के सरदारों, KPK के खानों और मुल्लाओं के साथ मिलकर एक मुकम्मल शैतानी इत्तेहाद बन चुका है जिसने पाकिस्तान की ज़मीन पर मुकम्मल गिरफ्त और कब्जा हासिल कर रखा है। पाकिस्तान के पानियों पर भी उसी इत्तेहाद की वजह से ये सूरत हाल है और मैं समझता हूँ कि पाकिस्तान के मेहनत का शवाम जिनकी अक्सरियत आज भी बेघर है, पाकिस्तान के आम आदमी को आज एक 3-4 मरले का घर बनाने के लिए 1 करोड़ रुपए से ज़्यादा पैसे चाहिए, जो कि एक मेहनतकश, एक मुजारे के पास, एक किसान के पास, एक मजदूर के पास तो नहीं है। और ये ज़मीनें बहरिया टाउन, डिफेंस हाउसिंग और दूसरी स्कीमों के तहत सरमायादारों ने, जनरलों ने अपने कब्जे में कर ली और उन पर इस तरह हाउसिंग सोसाइटियां बनाई कि सैकड़ों नहीं हजारों एकड़ बागात को काटकर राख कर दिया गया। आज ज़रूरत इस बात की है कि पाकिस्तान के
जनूब से शमाल तक, ग्वादर से कश्मीर तक तमाम मेहनत कश अवाम मुत्तहिद हो जाएं। उसके लिए अवामी वर्कर्स पार्टी का प्लेटफॉर्म हाजिर है। पंजाब के किसान और मजदूर, सिंध के हारी और मजदूर जिनको पूरी उजरतें नहीं मिलती, जिनके पास ज़मीनें नहीं हैं, हम मुतालबा करते हैं कि तमाम हारियों को, बेज़मीन काश्तकारों को जिनके पास ज़मीन नहीं है या जिनके पास गुजारा यूनिट से कम ज़मीन है, जागीरदारी निज़ाम का मुकम्मल खात्मा करके और तमाम ज़मीनें जो सरकारी अराजियात वैसे भी पड़ी हुई हैं, जो ज़मीन जिसको हम सब मानते हैं कि ज़मीन रब दी ते सब दी, वो सब किसानों में, मजदूरों, मेहनत कशों में, हारियों में तकसीम की जाए और गुजारा यूनिट के हिसाब से तकसीम की जाए। हम कारपोरेट फार्मिंग की सख्त मुखालफत करते हैं, ना सिर्फ मुखालफत करते हैं, हम पाकिस्तान में कारपोरेट फार्मिंग की स्कीम को कभी कामयाब नहीं होने देंगे। हम आवाम को बेदार करेंगे। पंजाब से, सिंध से तमाम मेहनत का अवाम कारपोरेट फार्मिंग के खिलाफ सीसा पलाई दीवार बन जाएंगे और ये चंद सरमायादार, ये मुल्लागज हमरा, जितने भी जर्नैल हैं, जो भी लुटेरे हैं, जो लूटते हैं और इस मुल्क से भाग जाते हैं, हम सब देख रहे हैं कि जितने रिटायर्ड जर्नैल हैं वो पाकिस्तान से बाहर हैं, सिर्फ एक बूढ़े जर्नैल के, बाकी सब पाकिस्तान से बाहर निकल रहे हैं। इसी तरह सियासतदानों के भी, तमाम मौजूदा सियासतदान जो हैं, जो सरमायादार सियासतदान हैं, इनके असासे बैरून मुल्क हैं। दुबई में पाकिस्तान के लोगों के जायदादें, इंडिया जो हमसे 6 गुना बड़ा मुल्क है, जिसमें हमसे ज़्यादा सरमायादारी ताकतवर है, उसके सरमायादारों से ज़्यादा पाकिस्तान के सरमायादारों के एसेट दुबई में मौजूद हैं। तो इस सूरत हाल में मैं चाहता हूँ कि हमारे पाकिस्तान के तमाम मेहनतकश जो गवर्नमेंट, जो हुक्मरान फ़िरका वारियत की शक्ल में और दूसरी तकसीमों की शक्ल में तकसीम करके लोगों को बांट के हमें आपस में लड़ा के अपने फ़ायदे हासिल करते हैं, हम भी एक मजबूत इत्तेहाद कायम करें। मेहनत कशों का इत्तेहाद, किसानों का इत्तेहाद, मजदूरों का इत्तेहाद, तालिब इल्मों का इत्तेहाद, नौजवानों का इत्तेहाद, ताकि हम इस मुल्क को, इस मुल्क के जालिम जागीरदारों से, सरमायादारों से और गुमाश्ता सियासतदानों से आज़ाद कराएं और आवाम को उनका हक दिलवाएं। शुक्रिया साथी। ताजमरी के गुजारिश कंदुसि त हू अचनि ऐं पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखनि। दरिया खे बचाइणो आहे, पंहिंजनि वसीलनि खे बचाइणो आहे, बदअमनी खे ख़तमु करिणो आहे, अमन बहाल करिणो आहे। ऐं जेकॾहिं वाक़ई असांखे हिते जेका आहे सा जेका बुख ऐं बेरोज़गारी खे ख़तमु करिणो आहे त उनजी क़यादत अवी नौजवान कंदो। अवां नौजवाननि जी क़यादत में असीं सभई हलंदासीं। अॼु जो दौर अवां नौजवाननि जो दौर आहे ऐं अॼु जी सियासत बि जेका आहे अवां नौजवाननि जी आहे। अवीं ई रहनुमा आहियो, अवां ई अॻुवान आहियो, असीं अवां जा कारकुन आहियूं। ॻाल्हि हीअ आहे त दोस्तनि, तमामु घणो वक़्ताइतो क़दम खयो आहे। सिंध जेका आहे सा हिन वक़्तु या सॼो मुल्क हिन वक़्तु जेका आहे जंहिं बदअमनीअ जे बाह में सड़े पियो, हीउ मुल्क जेको आहे जंहिंखां असांखां जेका आहे सा धरती जेका आहे उहा असांजे पेरनि हेठां खसी पई वञे, असांजो दरिया असांखां खसियो पियो वञे। हिते जेको आहे लिखियो पियो आहे जेका आहे त माइन्स एंड मिनरल जेका आहे सा एक त असांजा जेके वसीला आहिनि न माइन्स ऐं मिनरल्स, उहे भुॻड़नि मुठ ते जेका आहे सा विका पिया वञनि। उन लाइ आउं हिकिड़ो मिसाल ॾींदुसि ऐं उहो हक़ीक़त त कीअं भुॻड़नि मुठ ते आहे त तव्हां बलोचिस्तान में उते जेके उहे वसीला आहिनि उन्हनि खे जेको आहे जेको माइनिंग कनि था, चाइना जेको माइनिंग करे थो उन ई उहो 50% खणे थो, 50% उहो थो खणे।
48% मर्कज़ खणी थो वञे, क़ौमी वहदत खे सिर्फ़ु 2% मिले थो। ऐं इहा ई साॻी सूरत हाल सिंध जी आहे। इहा सॼी सूरत हाल जेका असीं सॼे मुल्क जा जेके वसीला आहिनि, जेके उन्हनि जी मालिकी जी ॻाल्हि था करियूं, उन जी मालिकी जेका आहे उतां जे माण्हुनि जी आहे, उतां जे हारियुनि जी आहे, उतां जे पोहतनि जी आहे। ज़मीन असां सां हिकिड़ो ॿियो जेको आहे जेको वेधन थियो थिए, उहो इहो असांजो समुंड बि असां खां खसियो पियो वञे। अव्हांखे ख़बर आहे त जेका आहे असां जेको ही हिननि जेका आहे असां जेको कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी हुई, उहा जेका आहे क़ौमी वहदत हुनजी कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी, कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी सिंध, कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी बलूचिस्तान, उहा उन खे नेशनल कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी जो नालो ॾेई असुल में हितां जे क़ौमी वहदतुनि खां समुंड खसण जी जेका आहे साज़िश थी। त इहो असां खां असांजो समुंड बि खसण जी कोशिशि कई थी वञे। ऐं अहिड़े ई तरीक़े सां असां खां इहा जेका आहे असां जेको कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते असांजूं ज़मीनूं खसण जी कोशिशि पई थिए। उन लाइ जीअं असांजे दोस्तनि सवेर ॿुधायो त इहो जनरल मुशर्रफ जे दौर खां शुरू थियो ऐं हिन वक़्त में उहे जनरल मुशर्रफ फ़ौजी जनरल हुयो जंहिं शुरू कयो। अॼु बि फ़ौजी जनरल उन खे जेको आहे करे हितां जी जेका मिलिट्री आहे, उहा मिलिट्री असुल में जेका आहे उहा नुमाइंदा असांजी कान्हे, उहा जेका आहे सा आलमी साम्राज्य आहे। उहो जेका आहे असां खां असांजे माण्हुनि खां ज़मीनूं खसे ऐं साम्राज्य जेका आहे क़ुवतुनि खे ज़मीनूं विराइण थी घुरे। सिंध जो माण्हू, पंजाब जो माण्हू, बलूचिस्तान जो माण्हू, पश्तूनख्वा जो माण्हू इहा साज़िश कॾहिं बर्दाश्त कोन कंदो। ऐं उहा जेका आहे उन जे ख़िलाफ़ जेका आहे असां जिदोजहद जारी रखंदासीं। इहा जिदोजहद एसि ताईं जारी रहंदी जेसि ताईं हिते अमन नथो थिए, जेसि ताईं हर माण्हू खे रोज़गार नथो मिले, नौजवाननि खे रोज़गार नथो मिले, जेसि ताईं जेका आहे सा हर माण्हू जे लाइ जे खाधे ऐं खुराक जो मुकमिल बाइज़त जेका आहे सा बंदोबस्तु नथो थिए, जेसि ताईं जेका आहे सा हिते हिननि वसीलनि जा असीं पाण मालिक नथा थियूं, तेसि ताईं इहा जिदोजहद जारी रहंदी। अवामी वर्कर्स पार्टी सुठो क़दम खयों आहे, असीं उनखे हलीकार था चऊं। इन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे तव्हांजे अॻियां हिकिड़ो जेको आहे सो इहो ऐलान बि कंदो वञा। उहो इहो इन सिलसिले जी कड़ी अथव जेका असां हींअर ताज़ो अॻे बि कॉन्फ्रेंसूं थियूं आहिनि, हीअ कॉन्फ्रेंस थी आहे त उन कड़ीअ तहत मीरपुर ख़ासि में 24 अक्टूबर ते हिकिड़ो अवामी क़िस्म जी कॉन्फ्रेंस कई आहे जेका हारी मज़दूर आबादगार कॉन्फ्रेंस आहे। ऐं उहा कॉन्फ्रेंस जेका आहे सा अॼु जेको सिंध जे हारीअ जो मसइलो आहे, मज़दूर जो मसइलो आहे, उनखे बि खणंदी, पर उन सां गॾोगॾु कॉर्पोरेट फार्मिंग, पाणी ऐं जेका आहे वसीलनि जी ॻाल्हि ऐं साहिल ऐं वसाइल ते पंहिंजे कंट्रोल वारे मामले ते उहा कॉन्फ्रेंस रखाई आहे। अवां सभिनी सॼणनि खे उनजी दावत ॾियो। प्राण पंहिंजे दिलि में चवंदा आहिनि देश ई असांजो आहे। अॻुण असांजे पंजाब जे साथी चयो त हे असांखां दरिया खसी वेंदा, धरती ए धरती केॾांहुं कोन वेंदी, पाण कोन हूंदासूं, दरिया केॾांहुं कोन वेंदो। दरिया ऐं धरती माण्हुनि समेत ख़ुशियूं ॿोलियूं ऐं सभु कुझु पाण ठाहींदा आहिनि। तहज़ीबूं जेके क़ौमूं ठाहींदियूं न सभु कुझु ठाहींदियूं, पर उन्हनि सां गॾु हिकिड़ा सूअर बि पैदा थींदा आहिनि जिन खे पंहिंजी सवली सिंधी में असां जागीरदार ऐं सरदार चवंदा आहियूं। हारी जो पुटु जागीरदार ऐं पुट खे चवे थो उथोली था सिंध खां शुजरो पुछूं त ख़ानदानी तूं या मां। मुंहिंजा वॾा हारी हुआ, कुंभर हुआ, लोहर हुआ, वाढा हुआ, राजा हुआ ऐं जूझार हुआ। काल जॾहिं हिन देस ते मांगर मिड़िया, मुंहिंजा वॾा गॾिजी विड़िया। कयाऊं छा? कन भाला घड़िया, कन तरारूं ठपियूं, कन कुआड़ियुनि खे पाणी ॾिनो, कन रनीअ जे कोट खे पंहिंजे लहूअ सां पे लिपियो, त कन रूपले जो रूप धारे कातल जो कंधु खपियो। तुंहिंजा वॾा त रईस, खान, भोतार ऐं सरदार हुआ, जन गाज़बन जे घर लॻल घोड़नि जूं मेड़ियूं लिॾूं, जन ते रखे हना हयूं पे खरखरा, ॾींहं में 10 दफ़ा लांग बूटनि खे लके पंहिंजे ज़बाननि सां कयूं पे पालीसूं। पोइ बि मुंहिंजे वरनि खे तहज़ीब ऐं ताज़ीरूं मिलियूं, तुंहिंजे वरनि खे त जसनामा ऐं जागीरूं मिलियूं। तॾहिं तो तूं अॼु भोतार सॾिजी मियां, उथोली था सिंध खां शुजरो पुछूं त ख़ानदानी तूं या मां। अॼु बि पोड़ो पीउ मुंहिंजो हिकु हथ सां हर लाए न धरतीअ जो तो सीनो सहकाए विझे।
अज भी लोहार भा मुझो लो असां तो लो जे लहजे में ॻाल्हाए सघे। अज भी मिठड़ी मां मुंहिंजी करलीअ जे पड़ मथां दी तारनि संदो आसमान लाहे सघे। अॼुकल्ह उता कोन ते हलनि पियूं ॻाल्हियूं, तूं जे बेद शादीअ बिना 7 सुरे थियूं पालियूं। तूं अलाए कहिड़ी मां उथोली दा सिंध खां शुजरो पुछूं त खानदानी क्यों उन्हनि जी पाणी पोज पटन ते अर्ज़ा अन्न करेज वतन वसाएज त संघारन सुख थे। सारन खे सारीन माण्हू मिर्ग मेहियूं आड़ियूं अबर आसरे ताड़ा तवारीन सिपूं जे समुंड जूं नए सिज निहारीन पलुर प्यारीन त संघारन सुख थे। अज पुण उतर पार दे ताड़े कई तवार हारिन हर संभाया सरा थिया संगार। अज पुण मुझे यार वसण जा वेस गया अज पुण उतर पार दे ककरियूं कारियूं वसे थो वड फुड़ो टहकन थियूं तारियूं लथन लुख लतीफ चए ढायूं ता सारियूं बिजंदियूं भटारियूं वरी वथाणे आयूं। अज पुण उतर पार दे ककर कयाई मुदाई ते मींह जी रुत न रोकियाई पलुर पलजियाई सागियन घणा सुख थिया। आगम इए न अंग जेड़ो पसण पिरीअ जो सेनन जी सयद चए रूह न अचन रंग ससे थिया सारंग जानी आयो जू में मीडो मींह भिजायो सिरे थो सेलो पखे पेई आयो रहमत जो रेलो साजन सवेलो भेज बिनी घर आयो। अंगण ताज़ी बहर कुंडियूं पखा पट सुन सुरई सेज पासे पिरी मर पिया मींह वसन असां ऐं पिरियन शल हुन बराबर ॾींहड़ा ककर कोट बुर्ज पिरी सजण सेरूं कन मुदाई ते मींह जूं झुलूं थियूं झुलन आऊं पुण मथां दिन शल इंदलर थी उभरां। जो नुमाइंदगी नथो करे क़ौमुनि जी नुमाइंदगी नथो करे ऐं हिन आइन जे ज़रिए ही असांजी फुरलुट कनि था। ही वसीला सेंटर जा न आहिनि उन्हनि क़ौमुनि जा आहिनि जेके हज़ारे साल अॻु बि हिन पाकिस्तान जे वजूद खां अॻु में मौजूदु हुयूं। पाकिस्तान ठहण सर्त असां जे ख़िलाफ़ साज़िश थी साज़िश इहा कयूं ऐं सुवाल थो कयां हिस्ट्री ॾांहुं जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि डिबेट कनि अची ॿुधाइनि असांखे त कांग्रेस मुस्लिम लीग वायसराय कॾहिं को एक्ट को मुआहिदो का रेज़ोल्यूशन इहा पास कई हुई त जॾहिं हिन मुल्क जो विरांगो थींदो त अक्सरियत ॾांहुं अक़लियत माइग्रेट कंदी। नेवर एट ऑल रिकॉर्ड ते आहे ई कोन, ईअं हुए ई कोन। ईअं हुजे हा त जेके अॼु 30 करोड़ उन खां मथे हिंदुस्तान जा मुस्लमान हुजनि हा पोइ सभु हेॾे लॾे अचनि या बंगाल वञनि हा, ईअं कोन हो। साज़िश करे सिंध जे सिंधियुनि खे हितां लड़ायूं, साज़िश करे लियाकत अली खान ये पनागीर रोलू हिंदुस्तान जा फसादी वो मेड़े हिते वेठी आया ऐं हिकिड़ा कहरी कानून ठाहियूं जिन कानूननि जो वजूद समूरी दुनिया जे लॉ सां मिलायो त हिकिड़ो गैर इख़लाक़ी ऐं गैर कानूनी कानून ठहे थो। उहो कहिड़ो त हितां जो माइग्रेट थी वियल माण्हू उन जो पाड़े में वेठल भित भित सां गॾु हुजेसि घर हुजेसि उन घर ते नथो वेही सघे। यानी हिते जेको हिंदू असांजा भाउर उन्हनि खे जंहिं साज़िश जे तहत हितां लॾायो वियो उनजे पाड़े में वेठल मुस्लमान सिंधी खे इन घर में वेहण जी इजाज़त कान्हे का। अवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी जे नाले में हिकिड़ो कारो कानून ठाहियूं ऐं सॼो असांजा शहर असांजो मार्केट असांजा घर जेके असां हिकिड़ी वॾी तहज़ीब खां पोइ पैदा कयासीं, कराची ठही, सक्कर ठहियो, हैदराबाद ठहियो ऐं उन्हनि समूरनि ते हिननि पनाहगीरनि खे हिकु लोथ खे आणे कब्ज़ो करे असांजा शहर खसूं। असांजा वसीलनि जी पहिरें ॾींहं ते पुरलुटुआ थी त ॿाहिरिनि खे असांजे शहरनि में बाज़ारुनि में घर घाट ॾेई दुकान ॾेई कारोबार ॾेई सिंधी माण्हुनि खे पोइ ते हटायो। ॿी साज़िश कहिड़ी कयूं? ॿी साज़िश इहा कयूं त 150 सालनि खां वठी अॻे ई पंजाब असांजो पाणी खणंदो रहियो पर जीअं ई पाकिस्तान ठहियो इंडिया जो पंजाब
पाकिस्तान जो पंजाब पाण में मिली सिंधु नदी ऐं सिंधु नदी के भरीदड़ नदियुनि जे मथां साज़िश कंदा रहिया। इन जो मज़हर 60 वारो जेको सिंध दास मुआहिदो आहे उन में ज़ाहिर थिए थो त हिकिड़े पंजाब ॿिए पंजाब खे सिंधु नदी भरीदड़ नदियुनि खे खपाए विकिरो करे ॾिनो। तारीख़ में अहिड़ी का क़ौम ॾेखारियो जंहिं पंहिंजूं नदियूं खपायूं हुजनि। बदतरीन हुक्मरानी जो को मिसाल मिले जो पंहिंजे वसीलनि मां नदियूं खपाए ॾिनियूं वियूं। पाकिस्तान जो हुक्मरान टोलो असांजी नदी खे पोइ मुसलसल बंदि कंदो रहियो आहे। चश्मा झेलम लिंक केनाल ऐं चश्मा बैराज तोनसा पंजन लिंक केनाल तोनसा बैराज उन मां निकिरंदड़ केनाल थल केनाल ग्रेटर थल केनाल यानी ज़रो ज़रो करे सिंधु नदी ऐं उनजी भरंदड़ नदियुनि मां पाणी असांजो चोराईंदा रहिया आहिनि। असांजे वसीलनि जी फुरलट थींदी रही आहे ऐं अॼु बि थिए पई। कल्ह बि हिननि हिकिड़ी साज़िश कई त 6 केनाल बि ठाहियूं सिंधु दरिया मां कढी चोलिस्तान में। ही जेको कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले में या कंहिं सिराइकिन जे फ़ाइदे में कोन आई। पाण चोलिस्तान वियासीं सिराइकिन जे पंहिंजे वसीलनि मां उन्हनि जी धरती उन्हनि खां खसे ॿाहिरियुनि कंपनियुनि खे ॾेई असांजो पाणी खणी उते आबादी पिए कयूं। पर सिंधी माण्हू हिते चवंदा आहिनि सिंधी माण्हू कुझु कोन्हनि। सिंधियुनि माण्हू साबित करे ॾेखारियो अहिड़ी पुरअमन जबूरी जुदोजहद जंहिं दुश्मन खे पोइते ठहण ते मजबूर कयो। असीं जुदाग आहियूं। सिंधी माण्हू वारिस आहियूं उन धरतीअ जा दरिया जा वारिस आहियूं। असीं का बि साज़िश करणु क़बूल करणु कोन कंदासीं। साज़िश कयूं कारू झर जो खे कटाई कंदासीं ऐं इहा अञा ताईं पेंडिंग में आहे। साज़िश कई कनि त जेको गोरख सिंध जो ही सम्झो त को मरी आहे न थिया गली जहिड़ो थधि रखंदड़ को गोरख उनखे हिकिड़ी कंपनी ऐं कॉर्पोरेट फार्मिंग ऐं ॿियनि मल्टीनेशनल कंपनीज़ खे घुराए ॾियनि पिया ऐं उहे हिते वेही रहिया आहिनि। जेके सेल्स रिप्रेज़ेंटेटिव तौर ते इंटरनेशनल मार्केट में वञी असांजा जेके रेयर मिनरल्स उहे पेश था कनि त भई अचो असां हिन सिंध जा वसीला ही असां बलोचिस्तान जा वसीला असां केपी का जो कापर विकिणे करण लाइ तयारु आहियूं। अचो दुनिया जी कंपनियूं अचो। इहा रवश मुल्क खे तबाह कंदी। मुल्क जे वसीलनि जा वारिस मुल्क जे इलाइक़े जे धणी आहिनि। कश्मीर जा आहिनि। कश्मीरनि में हींअर उन्होंने जदोजहद कई आहे वेरी गुड। पर सिंध जे वसीलनि जा वारिस सिंधी आहिनि। कोयले जा वारिस असीं आहियूं। कोयले मां थींदड़ बिजली सिंध खे कोन पई मिले। 26,000 मेगा प्रोजेक्ट बिजली ठहण वारी आहे मेगावाट जेका हींअर ताईं बिजली पैदा थी थिए थर जे कहिड़े माण्हू खे मिली आहे उन मां बिजली उनजो सार्फिन घणा आहिनि थर जा जिन खे इहा मिली हुजे त भई तव्हांजे इलाइक़े जे कोयले जे नतीजे में बिजली आई आहे तव्हांखे मिली आहे ऐं फ्री आहे। हर रोज़ महांगाई ही सभु कुझु छो कीअं था करे सघनि। यानी ही सिंध जो बंदर जेको आहे उनजो टैक्स मुल्तान में वरितो ईंदो पोर्ट मुल्तान में वञी टैक्स अदा थी ईंदो। सिंध जो बंदर सिंध जा वसीला सिंध जूं ढंढूं सिंध जो दरिया ही सभु ॾिड़काइण था चाहिनि। ही हिकिड़े हमलावर थी असांजे मथां आहिनि। असांजे मथां अफ़गान वार जे नतीजे में ही लोथूं असीं हिते आणियूं अथनि। हाणे पंहिंजा इंट्रस्ट कढनि था। सुठी ॻाल्हि आहे निकिरणी आहे असां हिन लाइ वञनि। जिन क्लाशनकोफ कल्चर हिते आंदो जिन हेरोइन आंदी जेके आइस पिया विकिणनि हिते ऐं असांजे ड्रग में असांजे मुआशरे खे स्पॉइल था कनि। ही उन्हनि जा साथी आहिनि गॾु आहिनि पाण में मिलनि। ही असां ते हमला था कनि। अॼु जो जेको अमन अमान ख़राबु थियल आहे ही कश्मीर में वेठल जेको धाड़ेल आहे जेको यूट्यूब ते ॻाल्हाए थो सोशल मीडिया ते अची ॻाल्हाए थो माण्हू खणी वञे थो उन्हनि ते तशदुद करे थो नंढड़े मासूमनि ते उनजी लोकेशन हिननि खे ख़बर नथी पई। उनजे पासे में त हिननि जा हेडक्वार्टर घोटकी में हिननि खे ख़बर नथी पई। हिननि खे सखर में माण्हू खणी थो वञे हिननि खे ख़बर नथी पई। ही असांखे उन शइ जो सबक़ पिया 83 खां पोइ दादू ज़िलो ऐं उन खां पोइ हैदराबाद ताईं रुगो
धाड़ेल फैक्टर पैदा थियो, परू थियो, लाइक थियो, साले थियो, के मोहबुशी थी अलाए केतिरा धाड़ेल पैदा थिया। जॾहिं हिननि बंदि करणु चाहे त बंदि थी विया न। असांखे ख़बर आहे तव्हां पैदा कंदा आहियो ऐं तव्हां बंदि करणु चाहियो त बंदि कंदा आहियो। जीअं अॼु अफ़गानी तव्हां था कढो, आंदा बि तव्हां कढियो, बि तव्हां था कढो, पर ही जेके धाड़ेल दहशतगर्द जेके तव्हां पैदा कया आहिनि कश्मीर में, कदकोट में, शिकारपुर में, घोटकी में, सखर में, इहे इन्हनि जा पेरा अमाना था वञनि। इन्हनि खे बंदि कयो। सिंध खे अमुन घुरिजे। सिंध जे अंदरि जेको शहर हुजे या ॿाहिराड़ी हुजे, स्ट्रीट क्राइम जा रेस्पॉन्सिबल अवी आहियो, लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ आहियो, तव्हीं था थाणनि तां भत्ता वठो, तव्हीं था SP मुक़ररु कयो पैसनि ते ऐं विकिरो था कयो, नीलामी था कयो। फलाणो ज़िलो हेतिरा करोड़ मंथली, हाणे मंथली बि न हफ़्तो। केॾनि सूरनि सां वकीलनि हिते SP खे हटायो आहे जेको हफ़्ता वठंदो हो, जंहिंजो रिकॉर्ड सभिनी जे साम्हूं आहे। असां सभिनी वकीलनि पुरअमन जदोजहद करे नेठ हुन मां जान छॾाईसीं। सॼी सिंध जे सभिनी माण्हुनि खे इहे जदोजहद करणी पवंदी पंहिंजे हिन अमुन अमान खे बहाल करण जे लाइ। हिन जेके नार्कोटिक्स जा धंधा आहिनि, ड्रग्स जा धंधा आहिनि, इन्हनि खे बंदि करण जे लाइ, पंहिंजे वसीलनि जी मालिकी करण जे लाइ। ऐं रोज़गार असांजो हक़ आहे। सिंध जे अंदरि समूरनि खातनि में, समूरनि धंधनि में, रोज़गारनि में हर सिंधी माण्हूअ जो इहो बुनियादी हक़ आहे। जेकॾहिं कंहिं फैक्ट्री में, कंहिं इंडस्ट्री में, कंहिं मिल में, कंहिं बिज़नेस में, कारोबार में सिंधी माण्हू खे रोज़गार नथो ॾिनो वञे, उनजो हुजणु हिते इलीगल आहे, गैर क़ानूनी आहे, असांखे क़बूल न आहे। तंहिं करे मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त सिंध जे हिन नंढड़े मेड़ हीउ जेको मैसेज ॾिनो आहे, पैगाम ॾिनो आहे, इहो पैगाम असां सभिनी खे, सभई रोशन ख़्याल वतन दोस्त धुरियुनि खे चपे चपे ते वञी माण्हुनि खे ॾियणु खपे। पंहिंजो इतिहाद क़ाइमु हुजे ऐं उनजे वसीले सां सिंधी क़ौम खे सुजाॻ करे पंहिंजे क़ौमी इक़्तिदार आला जो मालिक बनाइणो आहे, वारिस बनाइणो आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी। मसलूम आवाम कमर सिंगार उस्ताद चई वियो, नबा उस्ताद पाण ई लीडर आहिनि असांजा। घणो वक़्तु न वठंदसि, साथी ॻाल्हाए विया, पर बुनियादी जेको मेन स्लोगन आहे अमन, धरती ऐं मानी। अमन बुनियादी सवाल ई औरत जो आहे, जेको घर खां शुरू थो थिए सरहदनि ताईं, जेको पंहिंजे वजूद खां शुरू थो थिए, असांजी हुजण पंहिंजी माना खां शुरू थो थिए इन सॼे वायो मंडल में जे झेड़े ताईं। नारी जमहूरी महाज जो अवामी वर्कर्स पार्टी जी औरतुनि जो इहो नारो आहे त अमन घर खां वठी सरहदुनि ताईं। अमन जॾहिं ही साम्राज्य पंहिंजो ई हाणे अफ़गानिस्तान जी हालत ॾिसूं, पख्तूनख्वा जी हालत ॾिसूं, जॾहिं हिननि पहिरीं जंग जी जहाद जी सूरत में जंग कई, जहाद कयो, प्रोग्रेसिव जेकी तव्हांजी हुकूमत आई हुनखे ड्राए ऐं हिकु इंतिहा पसंदनि जे हथ में ॾिनी त पोइ लोड़ियो औरतुनि। जॾहिं बि जंग लॻंदी आहे उन में औरत ई लोड़ींदी आहे। दुनिया में बेवान जो मुल्क अफ़गानिस्तान आहे। हाणे वरी सांबा अमेरिका कया आहिनि, वरी साॻियो ई। पख्तूनख्वा में छा थो थिए? पख्तूनख्वा में रोज़ जंग जी सूरत में छा थो थिए? रोज़ माण्हू मरनि था। असां तव्हां वटि ठीकु आहे सोशल मीडिया मौजूदु आहे, पर तॾहिं बि अवामी ख़बरूं असां ताईं उहे नथियूं पुॼनि अगरि के राब्ता के चैनल न आहिनि त। मतिलबु सिर्फ़ु साम्राजी जंग न, बम जी सूरत में, भला ही माहौलियाती तब्दीली जी सूरत में जेको बुनेर में वॾा वॾा आहिनि स्टेज जहिड़ा पत्थर किरिया, उन में बि सभ खां वधीक औरतूं हुयूं, सभ खां वधीक ॿार हुआ। साथी नौजवान चई वियो, मज़लूम औरतूं, मज़लूम असां न आहियूं। इहा पिदरशाही जी ॿोली आहे जंहिंमें असांखे मज़लूम करे पेश कबो आहे ऐं असां वरी उन मज़लूमियत जो पंहिंजो चवंदा त असां मज़लूम आहियूं। न बाबा, असां ॾाढियूं आहियूं। असां हिन पूरी दुनिया, फर्स्ट वर्ल्ड मां घणी ट्रेक में नथी वञा, टी दुनिया में ॿार ॾियण जो बि जॾहिं असांखे ज़िमेदारी रखी अथऊं त पोरियत पैदा करण जी, हिकु ॿार ॾियण वक़्तु जिन ॼणिया आहिनि उन्हनि खे अंदाज़ो हूंदो 20 हॾियूं भॼण जेतिरो लेबर पेन थींदो आहे, त पोइ मज़लूम ऐं कमज़ोर न आहियूं।
असां मज़लूम ऐं कमज़ोर न आहियूं त रसूल झले ॾेखारे। मां मर्द दुश्मन न आहियां, मर्द जी हक़नियती जेकी सोच आहे उहा पूरी न पितरशाही जी सोच आहे, जंहिंमें ख़ुदि माई बि इन्वॉल्व आहे। जेसि ताणी बाबो अचे, जेसि ताणी पुलिस वारो अचे, जेसि ताणी रियासत अचे, पहिरियां माउ ई अॻियां जी बीह रहंदी आहे, छो जो हुनखे उहा दग ई कोन मिलिया। असां हुन आज़ाद दगनि जी ॻाल्हि करण वारा आहियूं, असां को मर्द दुश्मन न आहियूं। पोइ अचे थी बुख। बाबा बुख ईंदी आहे त सभु इख़्लाक़ियात निकिरी वेंदी आहे। बुख ईंदी आहे त पहिरियों पेट कटबो आहे माउ जो, पहिरियों पेट कटबो आहे हुन धीअ जो, पहिरियां तालीम कटबी त हुन न्याणीअ जी, पहिरियां जेके बि मां चवां बुनियादी ज़रूरतूं हूंदियूं उहे कटबियूं औरतुनि जूं। ऐं पोइ उहे सिर्फ़ु सिहत जा ई अंग खर करो, मां अंग खर लिखी आई आहियां, घणो टाइम न वठंदसि, तव्हांखे मिलंदियूं बीमारियूं। गोई ॻोठ में डॉक्टर शेर शाह जॾहिं ॻाल्हायो मूंखे हैरत थी। मां 48 सालनि में पहिरियों दफ़ो ॿुधो त कुझु ज़नानू बीमारियूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गुर्बत जे सबबु थींदियूं आहिनि। मतिलबु तव्हांजी गुर्बत, बुख जेकी असांखे निज़ाम, जेके असां तबक़ाती निज़ाम था चऊं, उन असांजे बायोलॉजिकली बीमारियूं पैदा करे छॾियूं आहिनि। इन समाज खे ड्राइण जे लाइ ही वॾनि वारनि वारी खणी, मुंहिंजा त नंढा आहिनि पर इहा बाक़ाइदे विड़ी आहे। हाणे मिसाल वठूं ॿाहिरियां न, पंहिंजी धरतीअ जा मिसाल पाण वटि मौजूदु आहे मारवी जो, पंहिंजे वतन, पंहिंजे मारूड़नि, पंहिंजी ॿोलीअ लाइ बादशाह खां विड़ी बीह रही त पोइ बाबा हे जेके किराए जी फ़ौज, हे किराए जी फ़ौज जा ईअं चवां त छाड़ता पीपल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे, जेके बि इहे मफ़ाद परस्त तंज़ीमूं, इहे असांजे अॻियां कहिड़ी शइ आहिनि जॾहिं असां पंहिंजीअ ते बीह रहूं। मुमकिन न आहे त असांजे अॻियां बीह सघनि। हिकिड़ो ॾींहुं तव्हां सिर्फ़ु सोचो त सिर्फ़ु घर जो कमु ऐं हीअ आरी ऐं मज़दूर उहो पंहिंजो कमु छॾे हीउ निज़ाम ड्राई पट पइजी वेंदो। एॾी ताक़त आहे असांजे अंदरि, पंहिंजी ताक़त खां उत्साह वठण जी ज़रूरत आहे। हे मायूस ज़रूरी कंदा सिंध वई इंतिहा पसंदी जे हथु, बाबा न, हीअ सिंध लतीफ़ जी धरतीअ जी सिंध आहे, हीअ सिंधू दरिया जी सिंध आहे, हीअ रवादारी जी सिंध आहे। साबित कयो सिंध। हा के दौर ईंदा आहिनि, मायूसी जा न बि चवां लफ़्ज़, अका मुंहिंजो दोस्त चए पियो मायूसी लफ़्ज़ न इस्तेमालु करणु खपे। कॾहिं कॾहिं ईअं धुंधला दौर ईंदा आहिनि पर इहे वक़्ती तौर ते हूंदा आहिनि, जीअं बादल चढ़जनि, जीअं झुड़ चढ़जनि, जीअं लाओ चइजे। पर सुवालु आहे त मुमकिन न आहे सिंध जॾहिं सिंध गिदड़ न आहे खाधी, जॾहिं इश्क दरिया जी ॻाल्हि अचे थी त दरिया सां सिर्फ़ु असांजो ज़राअत तालुक़ न आहे, दरिया सां सुहिणीअ जे इश्क जो तालुक़ आहे। अदा इश्क न आहे टुटंदो, इश्क न जीअरे मरंदो आहे न मारी मरंदो आहे, तव्हांजो इश्क न आहे टुटंदो। असां वटि कारियूं थी मरनि थियूं न, चवंदा अबा इश्क आहे। मुंहिंजे हिकु माईअ सां मुलाक़ात थी, मां चयो की चए पई 5 ॾींहं बि त उहा उन सुहिणीअ जे इश्क जो दरिया कीअं थो मरी सघे, उन सुहिणीअ जी। हीअ धरती जी इंतिहा पसंदी जो शिकार थी वई, मीर पुरीदनि जो शिकार थी। बाबा हीअ धरती सचल जी आहे, हीअ धरती सामीअ जी आहे, हीअ धरती लतीफ़ जी आहे। असांखे पंहिंजो रिसालो आहे, हीअ सूरमनि जी धरती आहे, हीअ शाह इनायत जी धरती आहे जो खेड़े सो खाए। हीअ धरती हा इन निज़ाम जेके असां तबक़ाती निज़ाम चऊं, पितरशाही चऊं, क़ौमी जबर चऊं, इन वक़्ती तौर ते असांखे कमज़ोर ज़रूरु बणायो आहे पर असां टुटा न आहियूं। असां हाणे बि असांजा हौसला मज़बूत आहिनि। ही कठ उन्ही मज़ाहिमती अवामी जदोजहद मज़ाहिमती तंज़ीमुनि मलजो घुरायो वियो त बाबा अचो त वरी पंहिंजी तारीख़ वरजायूं न, तारीख़ मां सिखी अञा हिकु अॻिते क़दम वधाए पंहिंजे लाइ नओं जहान, जेको क़ौम दोस्त हुजे, जेको माहौल दोस्त हुजे, जेको औरत दोस्त हुजे, जेको मज़दूर हारी शागिर्द दोस्त हुजे, हिकु नवां ख़्वाब जेके असां ॾिठा आहिनि उनजी सांभिया कयूं, उनखे पूरा कयूं, इन करे मुनज़िम थियूं। ऐं जेके बि मज़ाहिमती तहरीकूं आहिनि, उहा गिलगित बल्तिस्तान एक्शन कमेटी हुजे, उहा BYC हुजे, उहा मंज़ूर पश्तीन जी हुजे तहरीक, या हिनमहिल इहा जेकी कश्मीर जी हर मज़ाहिमती अवामी तहरीक सां हीअ नारी जमहूरी महज़ अवामी वर्कर्स पार्टी गॾु बीठी आहे, मुनज़िम थी जहिड़ो कंदासीं ऐं पंहिंजो नओं जहान ॾींदासीं। शुभ सलाम।
थकियाई थरथेर चढ़चिकियाई चोटिएं हलंदे होत पुनूअ ॾे भव मिड़ई भेल उथी राव रेल वेठनि था वारी वारी स्टेज ते वेठल असांजी तंज़ीम असांजी दोस्त तंज़ीमुनि ऐं खाबीदुर जी तंज़ीमुनि जा अॻुवान साम्हूं पिंडाल में वेठल मुंहिंजा पोरत भाइरो मुंहिंजी भेनरूं शागिर्द साथियो दानिशवरो अदीबो तव्हां सभिनि खे शुभ सलाम। जिए पोरत जिए सिंध जिए असांजो दरिया। मां मुबारकबाद थो ॾियां अवामी वर्कर्स पार्टी सिंध खे ऐं ख़ासि तौर अवामी वर्कर्स पार्टी हैदराबाद खे जिन्हनि ही मेड़ाको कयो। मां मुबारकबाद थो ॾियां पंहिंजी दोस्तनि जी मुल्क खे WDF खे PRSF खे सिंधारी पोरत कमेटी खे ऐं खाबीदुर जी समूरी ॿियनि तंज़ीमुनि खे जेके बि हिते पहुतियूं भली कार उन्हनि खे बि। तव्हां सभु ॼाणो था तव्हां इनकलाबी साथी आहियो सभु त हीउ जेको अॼु कठ जो उनवान हो इन उनवान तहत ई असां पंहिंजी कांग्रेस कई अमन मानी ऐं ज़मीन हे उहे नारा हुआ जेकी रूसी इनकलाब खां पहिरीं जिन रूसी इनकलाब खे ॼणियो फ्रांसीसी इनकलाब जा नारा हुआ इक्वलिटी फ्रेटर्निटी यूनिटी ऐं रूसी इनकलाब जा नारा इहे आहे। इहो नारो आद जुगाद खां मज़दूरनि जो पोरियतनि जो आहे। बाबा मानी बाबा अमुन ज़मीन ऐं उन ते सभिनी भलो ॻाल्हायो दोस्तनि। साथी शफ़ी मरगर जेको ॻाल्हायो उहा माना ईअं सम्झो लाड़ जी FIR आहिनि सो कॉल्ड न्यो लिबरल कैपिटलिस्ट डेवलपमेंट जी उन ते अलाह रखियो खोसो जेको ॻाल्हाए थो कारूंजर खां उहा बि FIR आहे। असांजो काछो जेको दांह थो करे थर जेको दांह थो करे सिंध जी विची पट्टी सभु इहे साॻी दांह आहे। ओसे पासे में बि ॾिसो आलमी सतह ते ॾिसो असां तारीख़ जे हिकिड़े अहिड़े दौर में आहियूं असां जॾहिं नौजवान हुआसीं तॾहिं ख़तम थी चुकी खाबीदुर जी सियासत चवंदा ॼण त ख़तम थी वई। अब इहो साॼो हथु हुजे ऐं खाॿो हथु न हुजे साॼी धुर हुजे ऐं खाॿी धुर न हुजे इहो कीअं मुमकिन आहे? इहो थी नथो सघे। जुल्म भी हो और अमन भी रहे क्या मुमकिन है तुम ही कहो इहो नथो थी सघे। ॾाढ हूंदो जबर हूंदो त हुनजे ख़िलाफ़ मज़ाहिमत बि हूंदी झीणी हूंदी साणी थींदी पर उहा जारी रहंदी ऐं जारी रहे थी। नावन ऐं वेस बदल सां तुंहिंजी मुंहिंजी जंग ज़ल खां जारी आहे जारी शेख हयात चयो। त आलमी सतह ते बि ॾिसो असां कुझु न ॾिठो पंहिंजी नौजवानी में पर हिन उमिरि ताईं ईंदे ईंदे असां दाऊं करे चवंदा रहंदा आहियूं त असां घणो कुझु ॾिसंदासीं घणो कुझु तब्दील थींदे ॾिसंदासीं। जीअं मार्क्स कम्युनिस्ट मैनिफेस्टो में थो चए जेकी शइ होली हुई पाक ही हवा थी वई जेका शइ सालिड ही मुनज़िम लॻंदी ही उहा माना उहा पाण बि हवा थी वई। अहिड़ी हवा घुली जो जेको मुस्तहकिम नज़र ईंदो हो जेको ईअं लॻंदो हो त अज़ल खां मोहबत ताईं रहंदो उहा शइ हवा थी वई रिश्ता बदिलजी विया। एगिल्स चवंदो काइनात सिर्फ़ु शयुनि जो मजमूओ कोन्हे रिश्तनि जो मजमूओ आहे ऐं सरमायो बि रिश्तो आहे हिकिड़ो महिनत सां जेको ठाहे थो माहौल सां जेको ठाहे थो उहो बि रिश्तो आहे। त सरमाएदारानी दुनिया ट्रम्प अॼु बि चवे थो छा जो माहौलियाती जो सुवाल आहे ई कोन। एलन मस्क चवंदो न आहे को माहौल जो सुवाल इन्हनि खे थोरी लॻंदो जेके मंछूर जा माण आहिनि उन्हनि खां पुछो जे मंछूर का ज़हरीलो थो थिए त पोइ माहौल जो सुवाल आहे या न आहे। लाड़ खां पुछो कारूंजर जे मुहाफ़िज़नि खां पुछो दरिया जे आशिक़नि खां पुछो जिनजो दरिया पालूट थियो गंदो थियो। पीपुल्स पार्टी चवे थी असां सिंध में सिहत ते वॾो कमु कयो आहे। पीपुल्स पार्टी हुजे या वफ़ाक़ी रियासत हुजे 75 सालनि खां साफ़ पाणी कोन ॾिनो आहे। लानत आहे तव्हां ते तव्हां पाणी साफ़ न ॾेई सघिया आहियो असांखे अलाए किथां जी नेस्ले कंपनी अची $4 हर साल कमाए थी वञे
पानी जो देश हो असांजो, तव्हां असांजो जल खारो कयो, तव्हां असांजो आसमान मेरो कयो, तव्हां असांजी ज़मीन कोयले में कारी कई। ये तरक्की तव्हांखे धूड़ वांगे कारे वांगे तव्हांजे मुंहं ते मलींदासीं वापसि। नथी खपे असांजे धरती धड़नि खे इहा तरक्की। आलमी सतह ते इहो सॼो ड्रोह फ़लस्तीन उन ड्रोह जो वॾो मिसाल आहे। इंसानियत जो भॻो हद आहे। समूरी दुनिया जो अवाम फ़लस्तीन जे हक़ में एहतिजाज करे रहियो आहे। गासिब ऐं साम्राज नवाज़ हुकूमतूं भी मजबूर थियनि थियूं हाणे इसराइल जे ख़िलाफ़ घटि वधि रहण में। नेतन्याहू जो दौर कोन्हे, हे ग्रेटा जो दौर आहे, मुस्तक़बिल ॿारनि जो आहे। उन ग्रेटा खे सलाम आहे, उनखे सलाम आहे। खलील जिब्रान प्रॉफिट में लिखियो हो, यूअर चिल्ड्रन्स आर नॉट यूअर्स, तव्हांजा ॿार तव्हांजा न आहिनि, मुस्तक़बिल जा आहिनि। ॿ टे ॾींहं पहिरीं हिकिड़ी वॾी माई गुज़ारे वई आहे, डॉक्टर जैन गुडविल। उनजो हिकिड़ो इंटरव्यू हाणे ऑन एयर थियो आहे, जेको हुन चयो त मुंहिंजे मरण खां पोइ ज़ाहिर कजो। हू जॾहिं मुख़्तलिफ़ कंपनीज़ जे CEO सां ॻाल्हाए थी, तॾहिं आवाज़ अचे थो? जंग असांजी जारी रहंदी, 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 जंग असांजी जारी रहंदी। ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर। जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। ना मंजूर, ना रहेगा, ना मंजूर, प्रकाश दिखाने आएगा, प्रकाश दिखाने आएगा। जिस ताईं माइक हले था, तेज हो भाई, तेज हो, जीतोगे तेज हो, तेज हो भाई, तेज हो, जीतोगे तेज हो, जीतोगे तेज हो, जीतोगे तेज हो। जिंदा है, 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 मेहरबानी साथियों, मेहरबानी, मेहरबानी। हिकिड़े माण्हू जो बिजली में हथ पहुची वियो, ओचितो लोड शेडिंग थी वई, झटको किरियो जी पाकिस्तान ज़िंदाबाद। सोदाइयो साहब असांजो फ़िक्र इंदाज़ वेठो हो, चवंदा पाकिस्तान जॾहिं खां आज़ाद थियो असां आज़ादी खां सिखी आहे। डॉक्टर जैन गुडविल जी ॻाल्हि पई हले त हुन मुख़्तलिफ़ कंपनीज़ जे CEO सां ॻाल्हायो, ॾाढी माहौलियात दोस्त, एक्टिविस्ट, नेचुरलिस्ट, ह्यूमनिस्ट माई हुई। तो पोइ ॿुधाए थी त हिकिड़ो CEO मोॾे हिकिड़ो वॾो मल्टानेशनल घण कंपनी जो मालिक CEO ॿुधाए पियो त मुंहिंजी नंढड़ी धीअ मोॾे आई, चई बाबा छा आहे सभु सच था चवनि त हिन माहौलियात खे तव्हां तबाह कयो आहे? बाबा तव्हांखे शर्म न आयो, तूं पंहिंजी धीअ जी दुनिया खे तबाह कयो।
हिन ज़रदारी खे, हिन सिविल मिलिट्री अस्करी इशराफिया खे, जंहिंखे पंहिंजे देश में रुगो मिनरल ऐं माइन्स नज़र था अचनि, माण्हू नज़र कोन था अचनि, इन्हनि खे पंहिंजी औलाद नथी चवे त तव्हांखे शर्म नथो अचे? तव्हां वण कटियो, तव्हां दरिया ज़हरीला कयो, तव्हां डंडूं मच्छर जहिड़ियूं एशिया जूं वॾियूं वॾियूं डंडूं ज़हरीलियूं करे छॾियो, तव्हां ते इंसानियत जे ख़िलाफ़ वॾी का चार्जशीट ठहे। डॉक्टर जैन गुडविल चवे थी अहिड़नि माण्हुनि जो हिन दुनिया में को कमु कोन्हे, कूअनि वीचारनि ते तजुर्बा न कयो, चिंपैंजी ते अहिड़नि ते नेतन्याहू, ट्रंप जहिड़नि, ज़रदारी जहिड़नि, इन्हनि हाफ़िज़नि जहिड़नि माण्हुनि ते तजुर्बा कयो, जिन खे माण्हू नज़र नथा अचनि। उसे पासे में जेको फ़लस्तीन में थिए थो, बलोचिस्तान में भी रण भरियो पियो, को घर कोन्हे जंहिंमें को नौजवान मिसिंग कोन्हे, टार्चर कोन्हे, हर शख्स कहाणी आहे, दुख जी न पुॼाइणी आहे। बलोचिस्तान ईअं थी वियो आहे। पख्तूनख्वा जे अंदरि पंहिंजे माण्हुनि जे मथां ड्रोन हमला करे ॿार बि मारनि था, औरतूं बि मारनि था। दहशतगर्द पालिया ठाहिया तव्हां, पंहिंजे ई दहशतगर्दनि खे जेके पालियो था, ठाहियो था। पंजाब ॿरे थो उन नफ़रत जी सियासत में, अॼु बि ॿरे थो। असांजी पार्टी जो डिप्टी जनरल सेक्रेटरी कावड़ आसिम सजाद असांजे पख्तूनख्वा जो पार्टी जो जनरल सेक्रेटरी इन करे न अची सघिया जो सॼो पंजाब बंदि लॻो पियो, हालत ख़राब हुई। सो कश्मीर में भी साॻियो ज़ुल्म, साॻी तहरीक, गिलगित बल्तिस्तान में ग्रीक टूरिज़्म नाले में साॻियो ज़ुल्म, साॻी बर्बरियत। पर असां तव्हां खां इन सभिनि जो प्लान कंदासीं, सिंध जा माण्हू। सिंध हज़ारे सालनि खां तहज़ीब जो मर्कज़ आहे ऐं अंग्रेज़ दौर खां पोइ बि अंग्रेज़ छो असांखे मार्शल रेस न सॾियो? मार्शल रेस हुनखे चवंदा जिन जो दिमाग़ हुजे ई न, सिंधियुनि वटि दिमाग़ आहे, इहे सोचींदा, इहे डिसिप्लिन में न ईंदा, तंहिंजे करे असांखे मार्शल रेस न चवंदा। असांखे ख़ुशी आहे जो असां तव्हां फाशिस्टनि जे मार्शल रेस जो तारीफ़ में फिट नथा अचूं, असां भला आहियूं। सो अदा पाकिस्तान ठहियो ऐं पोइ पाकिस्तान जे अंदरि जेकी बि जमहूरी तहरीकूं हलियूं आहिनि, सिंध हुन में मोड़ियो किरदारु अदा कयो आहे। तव्हां मिनरल्स माइंस एक्ट आणियो, तव्हां SIFC, पीका एक्ट, अदलिया ते पाबंदी, कंट्रोल, अञा कंट्रोल, जबर, ज़ुल्म, जेको ॻाल्हाए मिसिंग, नौजवान मिसिंग, ॾिनो त कुझु कोन हुअ। उहो जीअं ट्रांसजेंडर खां फ़रिश्ता हिसाब घुरंदा आहिनि न, पोइ जवाबु ॾींदो, उहो साॻियो हिसाब आहे हिननि सां। ॾिनो कुझु कोन अथऊं, रुगो टैक्सिस बि असां था ॾियूं, हीअ सभु टैक्सिस खां व्याज आहे। बुख असांखे घर में हिननि हुकुमराननि ॾिनी आहे, हिननि साम्राज्य ॾिनी आहे। मुल्क जी अधा आबादी गुरबत जी लीक खां हेठि थी रहे, सिंध जी ऐं बलोचिस्तान जी त बहराड़ी त 90% खे वञी धक हयो आहे। बीमारियूं अलॻि सां, बदअमनियूं अलॻि सां, उत्तर सिंध में बि बदअमनी अलॻि सां। तव्हां वटि इंगेज, तव्हां जेके जेॾी महिल तव्हां अमन करणु चाहियो, सरमाए जी रेल तेल वधायो, नवां नवां दुकान खुलनि, कासमाबाद जरकी पवे, जिते तव्हांखे तबाही करणी हुजे उते तव्हां तबाही कयो, इहो तव्हां था कयो। जो करो सो आप करो हो अबस में इल्ज़ाम थी आहे। आम माण्हू जो कहिड़ो कमु आहे, उन लाइ तव्हां धक न छॾींदा आहियो, हू पोइ चोरी कंदो। ऐं असांखे बि नज़र ईंदो आहे इहो 20 रुपया वारो चोर, पर ही $1 ट्रिलियन $1 $1 जा चोर असांखे नज़र नथा अचनि। असांजी नज़र उन्हनि ते हुजणु घुरिजे। सो सिंध हिकिड़ो अहिड़ो ख़ितो आहे, असां चवंदा आहियूं जंहिंजो आम माण्हू बि शेक्सपियर खे यादि थो करे। शेक्सपियर जहिड़े वॾे शाइर, अञा बि उन खां वॾे शाइर खे यादि कई वेठो आहे। रवादार आहे, मोहबत करे थो, हौसलो अथसि, सबुर अथसि। हितां जे आम माण्हू खे, आम हारी नारी खे, हितां असांजो अमूड़ियूं दुआ घुरंदियूं आहिनि। पहिरीं कुल जाम जो ख़ैरु घुरंदियूं आहिनि, पोइ पंहिंजे बचनि जो ख़ैरु घुरंदियूं आहिनि। सो असां ते ज़िमेदारी वॾी आहे, खाबीदुर ते ज़िमेदारी वॾी आहे, न सिर्फ़ सिंध जे हवाले सां, पर हिन पूरे मुल्क जे हवाले सां, पूरे ॾखिण एशिया जे हवाले सां। अॼुकल्ह ओसे पासे में वॾी वठ पकड़ लॻी पई आहे। नौजवान जेके आहिनि, नज़रियाती सियासत खां परे थियल जेके आहिनि, लाज़मी तौर ते निसार हुननि जी बि ॻाल्हि कई।
तो सोशल मीडिया कीअं उन्हनि खे पोइ आख़िर में फ़ौज उन्हनि मुल्कनि जी चाहे बांग्लादेश हुजे चाहे नेपाल हुजे चाहे श्रीलंका हुजे कीअं इस्तेमालु करे थी वञे। पर सिंध जो नौजवान बलोच पश्तून सराइकी नौजवान तव्हांजे इन्हनि ड्रामनि में कोन ईंदो। हू ॾिसंदो त हीउ जेको मदद अचे थी किथां थी अचे, साम्राज आहे न आहे साम्राज। साम्राज कंहिंजो दोस्त न आहे थींदो दोस्त, वो दुश्मन आहे, सभिनि जो दुश्मन आहे। वो समूरनि महकूमनि ऐं मज़लूमनि जो दुश्मन आहे। इसराइल कंहिंजो दोस्त नथो थी सघे जेको हुननि विच ओभर में हिकिड़ो गुंडू पालियो आहे। वो आलमी वॾेरो दुनिया ॻोठ आहे, उनजो वॾेरे जो नालो अमेरिका आहे ऐं उनजा कमदार आहिनि। विच ओभर में अमेरिका अथसि, हिते वरी साउथ एशिया में पाकिस्तान उनजो कमदार आहे। सो असां कमदार सां बि जोड़ो जोटींदासीं, असां उन साम्राज सां बि जोड़ो जोटींदासीं। असां काॾे कोन वेंदासीं, असां पंहिंजी ज़मीन ते बीठा हूंदासीं। आवाम कॾहिं कोन थो मरी सघे दोस्त। ही सभु हरामखोर, ही सभु जागीरदार सरमाएदार जर्नेल असांजे करे न, असां हिननि जे करे न आहियूं। तंहिंजे करे असांखे को न भाॻियो छा लाइ ॾिजंदो बाबा। भाॻे खे कहिड़ो भउ आहे, चोर खे भउ हूंदो। ही चोर आहिनि, ही पंहिंजा भव पालनि। असां हिते पंहिंजो लतीफ़ झुकारींदासीं ऐं जिदोजहद कंदासीं, पंहिंजी धरती बि बचाईंदासीं, पंहिंजो दरिया बि बचाईंदासीं। अॼु असांजी सिंधू माता सारंग जा बेत ॿुधाया। हिननि हुक्मराननि पंहिंजी एॾी तबाही कई आहे जो असांजे लाइ सुर सारंग जी माना ई बदिलाए छॾी अथऊं। हाणे वसेब जो माण्हू, दामनेको जो माण्हू, कोई सुलेमान जो माण्हू, असां जेके कच्छ जा माण्हू या सिंध जो माण्हू हाणे वरी ॿोॾियुनि में परेशान। इंफ्रास्ट्रक्चर अहिड़ो, तरक़ी बि अहिड़ी। सो जेको बि हू सोचनि था, बंदे जे मन में हिकिड़ी, ख़ुदा जे मन में ॿी, जेको बि हू सोचींदा इहो उन्हनि खे फबड़ो कोन्हे। असां पुरमन तरीक़े सां उन्हनि खे केनालनि वारी जिदोजहद शिकस्त ॾिनीसीं। सिंध जे आवाम ॾिनी, सिंध जे पोरत आवाम ॾिनी ऐं इहो गॾिजी करे असां हिननि खां डेमन बि माना रकाइण तव्हांजी कोन हलंदियूं आहिनि। 30 मिलियन एकड़ फुट पाणी खपे थो जेको डेल्टा जो सूर आहे। 50 लख एकड़ ज़मीन खाई चुको आहे। सम्झो हीअ सॼी तबाही तमामु वॾी तबाही आहे, हिकिड़ी पूरी FIR आहे। सो उहा असां बचाईंदासीं पंहिंजी। मां तव्हां दोस्तनि जो कोन थो वक़्तु वठां, बाक़ी एतिरो जो ज़रूरु आहे हिकु ॾींहुं पोरियत राज ज़रूरु क़ाइमु थींदो, हीउ सरमादारो निज़ाम ख़तमु थींदो ऐं असां जेको मायूस लॻा वेठा आहियूं, अज़ाब में आहियूं, का शइ कोन्हे, हड़ में बि कुझु कोन्हे, घर में बि फॾो, पाड़े में बि फॾो, ऑफिस में बि फॾो, काथों का उमेद सां सूरत हाल नज़र नथी अचे। असां ख़ुशि थींदासीं, असां इश्क ॾिसंदासीं, असां बहारूं ॾिसंदासीं, असां उन्हनि सां प्यारु कंदासीं। असां ज़िंदगी खे ईअं जीअं असांजे वॾनि ॿुधायो न, सूर बि चूंडियो। सिर्फ़ु हिकिड़ो आशिक़, हिकिड़ो साइंटिस्ट, हिकिड़ो इनकलाबी ऐं हिकिड़ो फ़नकार ई आहे जंहिंसां हीअ दुनिया जी बि सुहिणी लॻी बीठी आहे। हीअ आसे पासे में जेके तस्वीरूं ॾिसो था न, हिननि माण्हुनि जूं उमिरियूं ॾिनल हूं इन ई काज़ खे अॼु असां ते वारो आयो आहे। सच वॾो लोहारी आहे, रोज़े अज़ल खां पकड़ियो वियो आहे, ज़ंजीरुनि में जकड़ियो वियो आहे, ॻोल्हे ॻोल्हे मारियो वियो आहे, तेल कढ़ाई काढ़ियो वियो आहे, ज़ोरीअ ज़हर पीआरियो वियो आहे, चोटीअ तां उछलायो वियो आहे, घाणे में पीड़ायो वियो आहे, पोइ बि उनजी रहंदी आई साॻी उहा ई रीत भाॻी। जंहिंजे मन में खाट वणे थो तंहिंखां सारो चैन खसे थो। अॼु तो वटि महिमान थियो आहे, तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछे थो, कंहिंसां तुंहिंजी यारी आहे, सच वॾो ॾोहारी आहे। सो दोस्तो हौसला रखो। जैन गुडविल जो बि इहो ई हो। हिकिड़ो पोपट बि जॾहिं बीजिंग बटरफ्लाई इफेक्ट उनखे चवंदा आहिनि, पोपट बि जॾहिं पर हणंदो आहे उनजो फ़र्क़ु पवंदो आहे। पंहिंजा हौसला रखो। लतीफ़ मार्क्स, साइंस ऐं फ़न पंहिंजे खिसनि में, पंहिंजे रूह में तातियो, पालियो ऐं हौसलो रखो। मुस्तक़बिल असांजो न त असांजे औलादुनि जो आहे, असांजे पड़ पुटनि जो आहे, पोरतनि जो आहे, साम्राज्यनि जो कोन्हे, ग़ासिबनि जो कोन्हे। जिदोजहद ज़िंदाबाद, इनकलाब ज़िंदाबाद। हिन कठ जी मुबारकबाद वरी बि तव्हां सभु शामिल थींदड़नि खे ऐं मुंतज़िमीन खे ज़िंदाबाद। जिंदाबाद कॉमरेड्स, जिंदाबाद।
लाल सलाम कामरेड। तंबूरे जी तू मिट्टी खुशी आई खुशबू मिट्टी अखड़ियों मिट्टी सुरमा मिट्टी अखड़ियों मिट्टी सुरमा सुर आलापन दड़के खाए दड़जो चाहे दड़के खाए दड़जो गहरो गहरो सिंधड़ी मोहजी माँ मोहजी माँ चोलिए जो जण ओटो आहे चोलिए जो जण ओटो आहे उडड़ी वींदो उखड़ी उडड़ी वींदो उखड़ी जो भन खे न जटा सिंधड़ी मोहजी मोहजी माँ तंबूरे जी तू मिट्टी मिले खुशी आई खुशबू मिट्टी अखड़ियों मिट्टी सरवा मिट्टी सुरमा मिट्टी सुर आलापन किधापन सुर आलापन किधापन चपन जो ही चा सिंधड़ी मोहजी माँ मोहजी माँ सिंधड़ी मोहजी माँ धरती मोहजी माँ है धन्य सिंधु दरिया धन्य सिंधु दरिया सिंधड़ी मोहजी माँ